बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत पिरीअ जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे सुबुह मेहरान जे अङण तां। ऐं हीअ सुबुह मेहरान जो अङण, ही मंच, हीअ स्क्रीन अव्हां जी पंहिंजी। अव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम हिन वक़्तु लाइव अव्हां ताईं पहुची रहियो हूंदो आहे ऐं प्रोग्राम में शामिलु थियण जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो हूंदो आहे, तव्हां डायल कंदव, तव्हां प्रोग्राम में शामिलु थी वेंदव। जेका ॻाल्हि ॿोल हलंदड़ हुजे उन सां मुतालिक़ जेकॾहिं तव्हां ॻाल्हि ॿोल कंदा आहियो त ॾाढो सुठो लॻंदो आहे। नाज़रीन, खोड़ सारियूं सुठियूं ॻाल्हियूं ऐं मींहुं बि वसियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मॉनसून जी जेका मौसम हूंदी आहे उहा पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी ख़ुशहाली जी मुंद ज़रूरु हूंदी आहे, पर जेके ॿोॾियुनि जा ख़तरा हूंदा आहिनि उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु घणो नुक़सान बि पहुचाइनि था। ऐं जॾहिं ॿोॾियुनि ते थोरो ॻाल्हाइजे थो या माज़ी जा जेके वर्क उथलाइजनि था त उनमें असांखे ख़बर पवे थी त पहिरियां जेको आहे न हिकिड़ो टॉपिक हूंदो त ॿोॾियुनि सां कीअं विढ़िजे, पर मूंखे लॻे थो त हाणे दुनिया इन ते कमु करे रही आहे त ॿोॾियुनि सां गॾु असांखे कीअं जीअणु खपे। ऐं जेकॾहिं असां थोरो पंहिंजे माज़ी जा वर्क उथलायूं था त असां ॾिठो आहे त तारीख़ में असां जेको आहे न तमामु वॾियुनि ॿोॾियुनि खे मुंहुं ॾिनो आहे ऐं तमामु घणा नुक़सानात बि थिया आहिनि। पर उनखां पोइ जॾहिं टाइम आराम आराम सां अॻियां वधे थो त असां उन्हनि ॿोॾियुनि खे घटि थींदे बि ॾिठो आहे। ऐं पर हिकिड़ो एस्पेक्ट ज़रूरु इहो वाज़े रहियो आहे त असांखे ॿोॾियुनि जा तमामु घणा नुक़सानात उन्हनि खे फेस करिणो पवे थो। उन्हनि खे पाण ॾिसूं था ऐं उहे रिहेबिलिटेशन जा कम बि पाण ॾिसंदा आहियूं। पर असां सभिनीनि खे ख़बर आहे त सिंध जो अवाम उन तरह सेट थी न सघंदो आहे। असां पंहिंजी ज़िंदगी खे उन तरह स्टार्ट करे ई न सघंदा आहियूं। जेकॾहिं असां साहिली पट्टी खे ॾिसूं था, बदीन वारो पासो ॾिसूं था ऐं असां लाड़ पट्टी खे ॾिसूं था, असांखे ख़बर पवे थी त माण्हू तमामु घणो भोॻींदा आहिनि, माण्हू तमामु घणो जेको आहे सो अज़ियत वारी ज़िंदगी मां गुज़रंदा आहिनि ऐं उहे प्रॉपर अंदाज़ में प्रॉपर नमूने सां पंहिंजी ज़िंदगी में सेट कोन थी सघंदा आहिनि। उनखां पोइ जेको आहे सो मॉनसून जो वरी ॿीहर हिकिड़ो मौसम अची वेंदो आहे, हिकिड़ो ॿीहर स्पेल अची वेंदो आहे ऐं असां सभिनीनि खे जेको आहे सो उहो रेड फ्लैग ॾेखारियो वेंदो आहे त हाणे बाबा तव्हां पंहिंजा ॻोठ बि छॾियो, हाणे तव्हां पंहिंजा अझा बि छॾियो, हाणे तव्हां पंहिंजा घर बि छॾियो। ऐं पोइ मजबूरनि माण्हू जेको आहे सो पंहिंजा घर छॾींदा आहिनि। लास्ट टाइम पाण मेहड़ जो जेको ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो उन्हनि मिसाल क़ाइमु कयो, उन्हनि पंहिंजे बंद खे ॿधो ऐं चारो तरफ़ पाणी हुजे, केन शाह में पाणी हुजे, हर तरफ़ पाणी हुजे, पर मेहड़ वारनि खे जेको आहे सो पाण ॾिठोसीं त उन्हनि कहिड़ो ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी जे पैटर्न खे वठी हलिया, उन्हनि पंहिंजे बंद ते कमु कयो। हिन दफ़े बि तमामु घणा ख़तरात पाण सभिनीनि जे साम्हूं आहिनि, पर जॾहिं जेको आहे न पेट्रोल वधी वेंदो आहे, डीज़ल वधी वेंदो आहे त असांजी आम ज़िंदगी जूं जेके ज़रूरतूं आहिनि उन्हनि जा रेट बि तमामु वधी वेंदा आहिनि। मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी रहंदमि त डीज़ल जी जेका क़ीमत आहे 11 रुपया ऐं 37 पैसा वधी चुकी आहे। उनखां अलावा जेकॾहिं पेट्रोल जी ॻाल्हि करियूं था त नाज़रीन 5 रुपया ऐं 36 पैसा पेट्रोल वधी चुको आहे ऐं टोटल क़ीमत 272 पेट्रोल जी थी चुकी आहे। सो जॾहिं पेट्रोल घटिजंदो आहे त असांखे घटि क़ीमत नज़र ईंदी आहे, पेट्रोल जॾहिं वधंदो आहे त असांखे घणी क़ीमत वधंदे ॾिसण जे लाइ मिलंदी आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं पेट्रोल वधे थो त ज़िंदगी जूं तमामु ज़रूरत जूं शयूं जेको आहे उन्हनि में वाध अची वेंदी आहे ऐं आम माण्हू जे लाइ जेके आम माण्हू सर्वाइव करे रहिया हूंदा आहिनि उन्हनि खे घणी तकलीफ़ हूंदी आहे। शायदि एलीट क्लास खे उहा शइ उन तरीक़े सां महसूसु कोन थींदी आहे, पर मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास, लोअर क्लास जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त उहे माण्हू हर ॾींहं ते मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि जे लाइ हिकिड़ो इम्तिहान हूंदो आहे। हर ॾींहं ते उन्हनि जे लाइ घणा कशाला हूंदा आहिनि, हर ॾींहं ते उन्हनि जे लाइ तमामु घणी मुश्किलातूं हूंदियूं आहिनि ऐं मुश्किलातूं घटि थियण जो नालो कोन वठंदियूं आहिनि, उहे मुश्किलातूं ॾींहों ॾींहुं वधंदे पाण ॾिसंदा आहियूं। सो आई डोंट नो कॾहिं पाण जेको आहे सो इन पूरे समाउ खे हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में हलंदे ॾिसंदासीं, पर हर माण्हू जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी जी जेका जंग आहे उहा ख़बर नाहे कीअं विढ़ी रहियो आहे। हर माण्हू पंहिंजी आम रूटीन खे ख़बर नाहे कीअं वठी हलंदो आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं समाज में नंढा वॾा मसइला थींदा आहिनि या असांजूं बेसिक शयूं ई असां ताईं उन अंदाज़ में कोन पहुचंदियूं आहिनि त पोइ मसइला
तमामु वॾा थी वेंदा आहिनि, उन्हनि जो सोल्यूशन असांखे उन तरह ॾिसण जे लाइ कोन मिलंदो आहे। हिकिड़े मसइले मां ॿिया मसइला जनम वठंदा आहिनि ऐं पोइ उहे सभु शयूं जेको आहे सो पंहिंजी स्क्रीन ते पाण सभिनीनि खे नज़र ईंदियूं आहिनि। पाण घणा एहतजाज थींदे बि ॾिसंदा आहियूं, पाण उहे प्रोटेस्ट थींदे ॾिसंदा आहियूं, पर असांखे उहो दग अलाए छो अञा ताईं मिली न सघियो आहे। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में दरसो तदरीस ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जे प्रोग्राम में असां लिखड़ियुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जे प्रोग्राम में असां कलम ते ॻाल्हाईंदासीं ऐं हूअं बि उहा ख़ासि तौर ते का औरत जेकॾहिं उहा कलम खणे थी ऐं उनजो ॾाढो सुठो इस्तेमालु करे थी, दरसो तदरीस जे मैदान में उहो पंहिंजी ख़ूबसूरत अंदाज़ में ख़िदमतूं सर अंजाम ॾिए थी। हिकु नंढड़े ॻोठ सां उहा वाबस्ता आहे, हिकु नंढड़े ॻोठ सां उनजी जेकॾहिं उनजो तालुक़ु आहे त मुंहिंजे ख़्याल सां उनजे लाइ ज़िंदगी जूं उहे मुश्किलातूं ॾाढियूं घणियूं रहियूं हूंदियूं। सो उन ई तरह अॼु बि असांजे प्रोग्राम में उहा ख़वातीन मौजूदु आहे, उहा उस्ताद मौजूदु आहे, उहा लीडर उनखे मां चवां त चवण को वधाउ न हूंदो। ऐं उन्हनि खे मां जेकॾहिं चवां त उहा उस्ताद जेका ख़ूबसूरत अंदाज़ में तमामु स्टूडेंट्स खे इंस्पिरेशन ॾिए थी, त इहो बि चवणु वधाउ न हूंदो। जी, असांजे प्रोग्राम में सिंध जी उहा ॼाई मौजूदु आहे जंहिंजो तालुक़ु सिंध जे नंढड़े ॻोठ बूबकनि सां आहे, जेको दादू में आहे। ऐं मां सम्झां थी त जेके ॻोठ जूं न्याणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जा तमामु घणा हिकिड़ा ख़्वाब हूंदा आहिनि, उन्हनि जूं अखियूं तमामु हसीन ख़्वाब ॾिसी रहियूं हूंदियूं आहिनि, पर घटि अहिड़ियूं न्याणियूं हूंदियूं आहिनि जिन खे जेको आहे सो पंहिंजा उहे ख़्वाब साबिया थींदे उहे ॾिसंदियूं आहिनि, पंहिंजी मंज़िलुनि ते हलंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी जो उहो गोल जेको आहे उहो अचीव कनि थियूं। उनजे लाइ तमामु घणा कशाला, उन्हनि जे लाइ तमामु घणियूं हार्डल्स, उन्हनि जे लाइ तमामु घणा माइलस्टोन्स रस्ते ते मौजूदु हुजनि था, पर उन्हनि सां फाइट्स कंदे ऐं जेकॾहिं हिन समाज में एज़ अ रोल मॉडल हू साम्हूं अचनि थियूं त मुंहिंजे लाइ शायदि हिकु नाउसर जे लाइ, हिकु होस्ट जे लाइ ॾाढो चवणु आसानु हूंदो आहे, पर उन्हनि खां पुछिजे त उन्हनि पंहिंजी ज़िंदगी जी उन जंग खे कीअं विढ़ियो आहे, उन्हनि रस्तनि तां उहे कीअं हलियूं आहिनि, हिन वक़्तु जंहिं मक़ाम ते मौजूदु आहिनि, उन्हनि जे पोयां उन्हनि जा कहिड़ा कशाला रहिया आहिनि, उन्हनि जी केतिरी जद्दोजहद रही आहे। जी, मां ॻाल्हि करे रही आहियां डॉक्टर गज़ाला पंवड़ साहिबा जी, ऐं जेकॾहिं उन्हनि जे थोरो कम ते ॻाल्हायां थी त पाण जेको आहे अॻूणियूं स्टेज डायरेक्टर बि रही चुकियूं आहिनि ऐं माशाअल्लाह सां पाण जेको आहे सोशियोलॉजी शोबे सां उन्हनि जी वाबस्तगी आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में एसोसिएट प्रोफेसर जी हैसियत सां पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि ऐं सिर्फ़ु एतिरो ई न, पर माशाअल्लाह सां क़ाइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद में पोस्ट डायरेक्टर स्कॉलर पिणु आहिनि। ऐं उनखां अलावा मैडम जी जेकॾहिं ॻाल्हि कयांसि त सिर्फ़ु दरसो तदरीस न, पर तहक़ीक़ ऐं सिन्फ़ी बराबरी जे हवाले सां बि सिर्फ़ु क़ौमी न पर बैनुल अक़वामी सतह ते बि सरगर्म रहियूं आहिनि ऐं इंसानी हक़नि, तालीम ऐं समाजी भलाई बाबति केतिरा ई लेक्चर्स, केतिरा ई सेमिनार्स पाण जेको आहे सो कराईंदियूं रहियूं आहिनि, लेक्चर्स ॾींदियूं रहियूं आहिनि डिफरेंट स्टेजिस ते, डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में, ऐं केतिरनि ई स्टूडेंट्स सां उन्हनि जी सुठी हिकिड़ी वाबस्तगी रही आहे। उन्हनि जा केतिरा ई स्टूडेंट्स जेके सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि, उहे पिणु हिन वक़्तु नौजवाननि जा लीडर तौरु ॼाता ऐं सुञाता वञनि था। पाण ॾाढियूं सुठियूं लेखक आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल सां इंट्रोडक्शन त तमामु घणो वॾो आहे, सो उन ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। मैडम जी कम ते, मैडम जी महिनत ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू, सेम टू यू। थैंक यू मैडम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र। माशाअल्लाह, यू आर लुकिंग सो ब्यूटीफुल, सो ग्रेसफुल। ऐं हमेशह जॾहिं बि तव्हां सां मुलाक़ात थी आहे त हमेशह महसूसु थींदो आहे त तव्हां में हिकु इंसानु जॾहिं साम्हूं मौजूदु रहे थो त उन मां हिकिड़ी इंस्पिरेशन बि मिलंदी आहे जेकॾहिं उहे सुठो कमु करे रहिया आहिनि ऐं बाहिमत ख़वातीन आहियो। अॼु बि तव्हांखे ॾिसंदे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं मैडम जो ज़रूरु ही किताबु जेको मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहे, औरतुनि जी जागरता जी तारीख़, डॉक्टर गज़ाला पंवड़ साहिबा जो ही किताबु लिखियलु आहे। ज़रूरु तमामु व्यूवर्स खे बि ॾेखारणु चाहींदमि। मैडम बि हर दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। मां स्टार्टिंग में सोशियोलॉजी डिपार्टमेंट ते थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि। ॾाढी वॾी फील्ड आहे, आई न्यू इट। सो सोशियोलॉजी छा आहे, कीअं तव्हां डिस्क्राइब कंदव? सोशियोलॉजी खे जेकॾहिं असां हिकिड़े आम माण्हू ताईं जेकॾहिं पहुचायूं त उनजी डेफिनेशन इहा हूंदी त समाजियात समाज जो आईनो आहे। जेको कुझु समाज में थी रहियो आहे, जेको कुझु वही वापरी रहियो आहे, उनखे
स्टडी करणु, उन ते तहक़ीक़ करणु, उन ते इल्मु हासिलु करणु, इनखे ई समाजियात चऊं था। सो सोशियोलॉजी हिकिड़ी वास्ट फील्ड आहे, इम्पॉर्टेंट फील्ड आहे। सभिनी खां मुंहिंजे ख़्याल में त असां जॾहिं असां सोशल साइंसिस जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां चवंदा आहियूं मदर ऑफ ऑल डिपार्टमेंट्स। सो जेकॾहिं असां चऊं त इकोनॉमिक्स आहे, IR आहे, साइकोलॉजी आहे, इन्हनि सभिनी जी जेकॾहिं माउ आहे जेका उहा सोशियोलॉजी आहे। सोशियोलॉजी बेसिकली होलिस्टिकली मजमूई तौर ते समाज खे ॾिसे थी ऐं तहक़ीक़ करे थी ऐं नवां रुख, नवां जेके बि मसइला आहिनि उन्हनि जे जेका जड़ जा ताईं पहुचे थी ऐं उन्हनि जे हल ॾांहुं जेको आहे माण्हुनि खे पॉलिसी साज़ी में हुकूमतुनि खे मददगार साबित थिए थी। सो सोशियोलॉजी हिकिड़ो इम्पॉर्टेंट सब्जेक्ट आहे ऐं मज़ेदार बि आहे। उन सां गॾोगॾु माण्हू जॾहिं उन्हनि खे पढ़े थो त उन खां पोइ उनखे ख़बर पए थी त असां जेको कुझु डेली लाइफ में करे रहिया आहियूं उहो छो पिया कयूं, सही छा उन जो को फ़ाइदो बि आहे या रुॻो उन जो सिर्फ़ु फॉलोअरशिप आहे जेका असांजे अबनि ॾाॾनि असांखे ॿुधायो ऐं असां कंदा पिया वञूं। उन जो को रीज़न, को लॉजिक आहे या न। ऐं जेकॾहिं दुनिया तब्दील थी रही आहे, दुनिया चेंज थी रही आहे, कल्चर जेके आहिनि उहे हाणे IT ऐं जेको आहे सो AI ॾे वञनि पिया, त असांजो उहो जेको वहिंवार आहे डेली लाइफ जो, छा उहो लाॻापियल रहे थो या गैर लाॻापियल थी थो वञे। सो छा असां उनखे चेंज कयूं न कयूं, इहो सॼो उन्हनि सभिनी सवालनि जा जवाब तव्हांखे समाजियात में मिलंदा। सही मैडम, आई पर्सनली न्यू इट त तव्हांजो जेको बैकग्राउंड आहे ॾाढो हिकिड़ो स्ट्रॉन्ग बैकग्राउंड रहियो आहे, पॉवर फैमिली ऐं माशाअल्लाह सां तव्हां जे ख़ानदान में हिकिड़ियूं उहे शख़्सियतूं जेके पिणु इदारनि जी उहा हैसियत रखनि थियूं, त मां सम्झी सघां थी तव्हांजी जेका परवरिश आहे, तव्हांजो जेको बैकग्राउंड आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तमामु शयूं रहियूं आहिनि। थोरो स्टार्टिंग खां अॼु प्रोग्राम में स्टार्ट कंदासीं, अॼु तव्हांजे नंढपण खे बि यादि कंदासीं, उहो ॿारोतण बि यादि कंदासीं, तव्हांजी शरारतूं बि ॿुधंदासीं ऐं मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु ज़िक्र कजो त तव्हांजो ॿारोतण कीअं रहियो आहे, स्कूलिंग कीअं रही, देन कॉलेज एंड देन यूनिवर्सिटी, उहो टाइम कीअं रहियो? मुंहिंजो नंढपण जेको आहे, मुंहिंजी प्राइमरी जेका तालीम आहे उहा मुंहिंजे ॻोठ जीअं तव्हां ॿुधायो बूबक खां शुरू थी। ऐं बूबक हिकिड़ो नंढिड़ो ॻोठ आहे, मतिलबु असां इनखे जेको आहे टाउन चई सघूं था। सो उते पढ़णु जेको आहे तमामु घटि, एजुकेशन जो रेशो हो ऐं छोकिरियुनि जो त तमामु घटि हो। सो असांखे मूंखे तमामु जेकी शुरूआती यादि आहे उहा इहा त जेको 4th क्लास वारो जेको मुंहिंजो दौरु आहे उन में असांखे चङो ख़ासो डिस्टेंस करे पोइ असांखे स्कूल ताईं पहुचणो हूंदो। सो उहो दौरु ॾाढो ॾुखियो हूंदो हो ऐं नंढी एज में एॾो सॼो डिस्टेंस जेको आहे उहो तय करणु, पर तंहिंजे बावजूदि बि हिकिड़ो अपनायत वारो जेको टीचर्स जो असांजो रवैयो रहियो, उहो एसी ताईं जो असांजी माउ सां उन्हनि जी दोस्ती ऐं उन्हनि खे ॿुधाइण त तव्हांजे ॿार खे हीअं असां करणु चाहियूं था या हीअं असां स्कॉलरशिप में हिनखे इन्वॉल्व था करणु चाहियूं या हिन टेस्ट जी तयारी करायो, उन्हनि जो जेको उहो ओनरशिप वारो हो उहो मूंखे अञा ताईं यादि आहे। हालांकि 10th क्लास में एॾियूं को ख़ासि मेमोरीज़ कोन हूंदी, पर मूंखे उहो डिस्टेंस यादि आहे त एॾो डिस्टेंस असां तय करे असां ख़ुशी ख़ुशी मां उहो वेंदा हुआसीं। ऐं उन खां पोइ 5वीं क्लास ताईं जॾहिं असां पहुतासीं त थोरो स्कूल असांजो वेझो अची वियो। उन में मुंहिंजी जेका पोज़ीशन हुई, मां हाणे घणो न उहो कंदमि, पर मुंहिंजी फर्स्ट पोज़ीशन ईंदी हुई। ऐं उहा उन क्लास में मूंखे यादि आहे उते शाहनि जा ॿार हूंदा हुआ ऐं जेको हाणे असांजो वज़ीर आला आहे मुराद शाह, उन्हनि जी फैमिली जेका आहे कुझु उहा बूबक में रहंदी हुई। त उन्हनि जो जेके छोकिरियूं हुयूं उहे बि असां सां गॾु पढ़ंदियूं हुयूं, ॾाढियूं होशियारु ब्राइट स्टूडेंट हुयूं। ऐं उन्हनि जो ज़ाहिर ॻाल्हि बैकग्राउंड हिकिड़ो ॿियो ख़ानदान जो जेको असांजो जेको ग़रीब ख़ानदान हो ज़रूरु, पर तंहिंजे बावजूदि बि मुंहिंजो उन्हनि सां कॉम्पिटिशन वारो हो ऐं दोस्ती वारो हो। ऐं उन में असां एॾियूं जेके मेमोरीज़ आहिनि असांजो शेयर थियल उहे ॾाढियूं मूंखे एॾियूं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। त स्कूल जे भरिसां हिकिड़ो नंढिड़ो दरिया वहंदो हो ऐं उन दरिया ते असां रिसेस महिल वञी शे खाईंदा हुआसीं, उहे तमामु बहितरीनु असांजो यादूं आहिनि। सो ईअं असां जेकॾहिं मां चवां त असां ॾिसंदे ॾिसंदे माण्हुनि खे सिखियो आहे त इहो ग़लति कोन्ह थींदो। जॾहिं हुते उहे छोकिरियूं बि हुयूं जेके शे खपाईंदियूं हुयूं, छोला खपाईंदियूं हुयूं, उहे बि छोकिरियूं हुयूं, उहे बि छोकिरियूं असां ॾिठियूं जिन जी नंढी एज में शादी थी वई हली ऐं बदे जे संग में ॾिनल हूंदियूं हुयूं, इहे बि असांजी क्लास फेलोज़ हूंदियूं हुयूं। सो मां जॾहिं उन्हनि खे ॾिसंदी हुयमि त मूंखे इहो फील थींदो त मतिलबु इहो छो आहे, इहो छाजे करे। सो इन जे करे पोइ मूंखे लॻे थो उहे शयूं जेके आहिनि उहे क्लिक थियूं मुंहिंजे माइंड में, जंहिंजे करे मुंहिंजो सोशियोलॉजी ॾांहुं इंट्रस्ट जेको आहे उहो डेवलप थियो। ऐं एक्चुअली तव्हांजी ॻाल्हि सही आहे त मुंहिंजे ख़ानदान में मुंहिंजो मामू जेको आहे डॉक्टर ख़ान मोहम्मद पंवार, उहे हिकिड़ा इंस्टीट्यूट जी हैसियत रखनि था ऐं सॼी सिंध उन्हनि खे सुञाणे थी।
सो उन्हनि जे ई असर जे करे ई असांजो जेको ख़ानदान आहे उहो इन तरफ़ समाज जे तरफ़ समाज जे मसइलनि जे तरफ़ घणो समाज जी भलाईअ तरफ़ तमामु घणो अॻिते आहे। बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चयो ऐं मां उन ॻाल्हि खे तस्लीम कंदी आहियां त जेकॾहिं तव्हांजो बैकग्राउंड हिकिड़ो स्ट्रॉन्ग रहे थो सुठो रहे थो त इंसानु पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे पाण खे ज़रूरु मञाए सघे थो। असांखे उतां ई इंस्पिरेशन मिलंदी आहे, असांखे उतां ई हौसलो मिली रहियो हूंदो आहे। अच्छा नंढपण में शरारती हुयव, कुझु शरारतूं यादि आहिनि? मूंखे मां घणी शरारती न हुअमि, मां ॾाढी ख़ामोश तबियत जी हूंदी हुअमि, मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन ॾाढी तेज़ हूंदी। ओके। हा, मां नंढे हूंदे खां वठी मूंखे फील थिए थो अञा ताईं बि त मूंखे लॻे थो त मां माण्हुनि खे ऑब्ज़र्व करे वेंदी आहियां, मां शयुनि खे ऑब्ज़र्व कंदी आहियां ऐं उन्हनि जे नतीजनि ते पहुचण जी कोशिशि कंदी आहियां। अगरि हीअं थिए पियो त हीअं छो पियो थिए, अगरि हीअं थिए त पोइ हीअं छा थींदो। इहो मुंहिंजो नंढे हूंदे खां वठी मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन जेका आहे, इवन एसी ताईं जो जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां थी त उहे असां सां गॾु छोकिरियूं जेके हूंदियूं हुयूं, जेके छोला खपाईंदियूं हुयूं या उन्हनि जे फेस ते हिकिड़ी सैडनेस हूंदी हुई ऐं जॾहिं मां उन्हनि खां वञी पुछंदी हुअसि त माना तव्हां छो आयो एॾो, माना त हू चवंदियूं हुयूं त असांजो अॼु नुक़सानु थी वियो आहे, अॼु अम्मा असांखे मारींदी। तेन मां मूंखे उहो यादि थो अचे त मां जेके अठाना हूंदा हुआ या रुपयो हूंदो मां उन्हनि खे ॾींदी हुअमि त तव्हां हीअ वञी प्रॉफिट जे तौर ते पंहिंजे फैमिली खे ॾियो त ॾेखारियो त हाणे तव्हांजो जेको बिज़नेस आहे। त नंढे हूंदे खां वठी आई डोंट नो छो पर मुंहिंजी तबियत में जेको आहे मज़ाक शरारतीपन जेको आहे उहो न रहियो आहे। ऐं हाणे जॾहिं मां हिन एज में तव्हां यकीन न कंदो त मां थोरो पंहिंजो पाण खे रिलैक्स छॾियो आहे त ठीकु आहे, दुनिया ईअं ई हूंदी आहे, ॾुख बि हूंदा आहिनि, सुख बि हूंदा आहिनि ऐं उन्हनि सां गॾु पर नंढे हूंदे मां जेकॾहिं ॾिसां त न मूंखे ॾुखनि खां घणो माना थींदो हो त न इहे न हुजनि ऐं इन्हनि खे जेकॾहिं असां कोशिशि कयूं त घटि कयूं, पंहिंजा बि माण्हुनि जा बि कोशिशि कयूं। पर हाणे हिन एज में मूंखे रियलाइज़ थियो आहे त इट्स ओके, ॾुख बि हूंदा आहिनि, सुख बि हूंदा आहिनि, ज़िंदगी इन जो ई नालो आहे, इनखे ई हलणु खपे। पाण जेको आहे न इहो टाइटल त केतिरे टाइम खां ॾिसंदा आया आहियूं न, कभी ख़ुशी कभी गम, त ज़िंदगी वाकई में ॾुखनि सुखनि जो ई नालो आहे। ऐं तव्हां ब्राइट शाइन जे स्टूडेंट हिकिड़ो हूंदो आहे उन तरह जा रहिया आहियो, काइंड एंड लविंग तव्हांजी नेचर त हूअं ई बि आहे माशाल्लाह सां। अच्छा मैडम, अॼु ॾींहं ताईं बि असां जेकॾहिं बुबकनि जी ॻाल्हि कयूं या सिंध जे कंहिं बि ॻोठ जी ॻाल्हि कयूं, अॼु बि असांजा ॻोठ ॾिठो वञे त जिथे दुनिया जेको आहे सो AI जे फ्यूचर ते ॻाल्हाए थी, जिथे युवाल नोह हरारी जहिड़ा राइटर्स आहिनि, जिथे असां वटि नेक्सस जहिड़ा किताब दुनिया में पब्लिश थियनि था, उन्हनि ते डिस्कस थिए थो, उन्हनि ते असां जेको आहे सो तजुज़िया थींदे ॾिसूं था। पर अॼु बि जॾहिं पंहिंजे ॻोठनि ते नज़र पवे थी त असां वटि नियाणियूं अॼु बि उन ई कर्ब मां गुज़रनि थियूं। जीअं मूं स्टार्टिंग में चयो त ॻोठ जूं जेके नियाणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जा शायदि घणा ख़्वाब हूंदा आहिनि पर उहे उन तरह साबिया न माणे सघंदा आहिनि। छा चवणु चाहींदव? मां चवणु चाहियां थी त इन में ॿिनि तरफ़नि खे असांखे शयुनि खे ॾिसणो पवंदो। हिकिड़ो त असांजो जेको आहे समाज जेको इन शइ खे अञा ताईं तस्लीम करण लाइ तयारु न आहे। उन में घणा ई रुकावटूं जेके एजुकेशन जे हवाले सां ॾिसूं था, उन में गुरबत अची थी वञे, उन में छोकिरीअ जी अर्ली जेका आहे शादी अची थी वञे, उन में इज़त वारो जेको तसवुरु औरत सां जुड़ियल आहे उहो थो अची वञे, उन में इलाही शयूं। ऐं आई डोंट नो छो पर इज़त जो तसवुरु आहे ई फीमेल सां जुड़ियल। जेकॾहिं का छोकिरी ॿाहिरि वञे थी त मर्द जी इज़त ख़राबु थिए थी, का छोकिरी पढ़े थी त मर्द जी इज़त ख़राबु थिए थी, का छोकिरी फ़ोन ते ॻाल्हाए थी त मर्द जी इज़त ख़राबु थिए थी। ऐं मर्द जी इज़त छामां थी वधे जॾहिं उहा छोकिरी पंहिंजे भाउरनि लाइ मानियूं थी पचाए घर में वेही, ऐं मर्द जेको आहे उहो चए थो त असांजी त घर में इज़त आहे ऐं असां तव्हांखे मानियूं, उहा इज़त जेका बीठल आहे उहा बि उन औरत जे करे बीठल आहे जो उहा मानियूं पचाए उन्हनि खे ॾिए थी। सो इहा शइ जेका आहे उहा तस्लीम करणु खपंदी, उहा समाज असांजो अहिड़े क़िस्म जो आहे ऐं उनखे चेंज करण जी ज़रूरत आहे। इहा कल्चरल जेका चेंज आहे उन जी ज़रूरत आहे। ॿिए तरफ़ खां कानून साज़ी में बि जेकॾहिं असां ॾिसूं त उते बि असांखे ज़रूरत आहे। मिसाल असां जेकॾहिं असां इंसेंटिव न ॾींदासीं ऐं एजुकेशन ई चवंदा रहंदासीं, तालीमी याफ़्ता छोकिरी जो हुजणु जेको आहे, बाशऊर हुजण जो फ़ाइदो कहिड़ो आहे जॾहिं त उहा पंहिंजे उनखे ख़बर बि आहे त मुंहिंजा राइट्स कहिड़ा आहिनि ऐं मुंहिंजा रोल कहिड़ो आहे, पर तव्हां उनखे एक्सरसाइज़ नथा करणु ॾियो। मिसाल अगरि हिकिड़ी छोकिरी पढ़ी वई आहे, डॉक्टर थी वई आहे, पर उहा डॉक्टर जो पेशो जेको आहे अपनाए नथी सघे, नौकिरी नथी करे सघे, त उनजे डॉक्टर थियण जो कहिड़ो फ़ाइदो थियो? सो ईअं ई जेकॾहिं ॿिया शोबा आहिनि उन में उहा पंहिंजो कमु ज़िंदगीअ में बि जेकॾहिं उनखे ख़बर आहे सही छा आहे ग़लति छा आहे, पंहिंजी ज़िंदगीअ जा पाण फ़ैसिला नथी करे सघे, पंहिंजी पसंदि जी शादी नथी करे सघे, पंहिंजी पसंदि जो रोज़गारु नथी करे सघे, पंहिंजी पसंदि जी यूनिवर्सिटी चूंडे नथी सघे, त पोइ उहा पढ़ाई त कंहिं कम जी कोन थी। सो इन जे करे कानून खे बि अॻियां अचिणो पवंदो। इन्हनि ॿिन्ही जो ई इन में अमल दख़ल आहे त समाज ऐं कानून ॿई मिली करे असांजे इन मसइलनि खे ख़तमु करे सघनि था। ऐं औरतुनि जो जेकॾहिं अञा ताईं बि हिन दौर में बि जेकॾहिं औरतूं पुठियां रहियूं त असां सफ़ा पुठियां रहिजी वेंदासीं। ऐं मूंखे लॻे थो इन सॼे सिलसिले में मर्दनि खे अॻियां
अॻियां अचण जी वधीक ज़रूरत आहे, छो त एक्चुअली जेकॾहिं तव्हां ॾिसो त इहो फ़ाइदो ओवरऑल जेको असां हींअर चऊं था त औरत सियासत में न, हींअर मुंहिंजो जेको पोस्ट डॉक जो जेको टॉपिक हो उहो हो औरतुनि जी सियासी क़यादत। ओके ओके, औरतुनि जी सियासी क़यादत। मैडम इनखे ई मां अॻियां वधाइणु चाहींदमि, इन ते ई पाण ॻाल्हाईंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान में डॉक्टर ग़ज़ाला पंवर साहिबा मौजूदु आहिनि, ऐं डॉक्टर ग़ज़ाला पंवर साहिबा जो बैकग्राउंड ऐं उन्हनि जो एजुकेशनल हिकिड़ो टाइम पीरियड ऐं दरसो तदरीस सां उन्हनि जी हिकिड़ी वाबस्तगी रही आहे। माशाअल्लाह सां सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि, सोशियोलॉजी डिपार्टमेंट में पढ़ाइनि पियूं, ऐं उनखां अलावा डिफरेंट प्रोग्राम्स में उन्हनि जो अचणु, अपेयर थियणु, उन्हनि जो ॻाल्हाइणु, नौजवाननि खे उत्साह बख़्शणु। अॼु मैडम सां कचहरी हली रही आहे। मैडम, औरतुनि जो सियासी किरदारु हिन बाबति मां चाहींदसि त ज़रूरु तव्हां ॻाल्हायो। अच्छा, जॾहिं असां औरतुनि जी तालीम, मुंहिंजो पहिरियों जेको रिसर्च PhD जेको थीसिस हो उहो औरतुनि जी तालीम जे बारे में हो, उन्हनि जे रुकावटुनि जे बारे में हो, ऐं उहे कीअं जेके तालीम जेका आहे कीअं ट्रांसलेट थिए थी पावर्टी एलिवेशन, ग़ुर्बत खे ख़तमु करण में तालीम जो कहिड़ो किरदारु आहे। असल में मुंहिंजी जेका PhD जो मक़ालो हो उहो उन ते हो। पर जॾहिं मूं इनखे ॾिठो त मूं ॾिठो त औरतुनि जी जेका तालीम त रुकावटुनि जे बावजूदि बि हले थी ऐं उन ते थोरो घणो कम बि थिए थो, पर उन खां पोइ उन में उन्हनि औरतुनि जी जेका तालीम आहे उहा फ़ैसिला साज़ी में ट्रांसलेट न पई थिए। जेसीं ताईं उहा न थींदी तेसीं ताईं भली तव्हां केतिरा बि पैसा आणे छॾियो, पर जेसीं ताईं तव्हांखे पावर ई न आहे पैसे खे ख़र्च करण जो, त तव्हां किथां चई सघंदो त हीउ जेको आहे सो माण्हू एम्पावर्ड थियो आहे। सो इन जे करे पोइ मुंहिंजो इन तरफ़ ध्यानु वियो ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो। हीउ मुंहिंजो पोस्ट डॉक जो जेको मक़ालो हो उन ते कमु कंदे त मूंखे इहा ॾिसी बि ॾाढो ॾुख बि थियो त औरतुनि जी जेका नुमाइंदगी आहे सियासत में उहा मख़सूस त कई वई आहे त ही मख़सूस सीटूं आहिनि त औरतूं ईंदियूं, पर उन जे बावजूद बि उन्हनि जी का बाख़्तियार नुमाइंदगी कोन थी नज़र। सही, बिल्कुलु ठीक, जंहिंमें औरतूं पंहिंजो ओपिनियन ॾेई सघनि, पॉलिटिकल पार्टीज़ में पंहिंजो व्यू ॾेई सघनि। तव्हां हींअर बि जेकॾहिं सिंध असेंबली जी ॾिसो त उन में औरतुनि जी केतिरी शमूलियत आहे, ऐं औरतुनि जी शमूलियत खां पोइ उन्हनि जी से केतिरी आहे, उहे केतिरो बाख़्तियार आहिनि, उहे केतिरो पंहिंजो ओपिनियन जेको आहे उहो ॿुधाए सघनि थियूं। सो इन लाइ असांखे अञा बि कमु करण जी ज़रूरत आहे। हालांकि इहे कानून साज़ी जे खां पोइ एतिरियूं औरतूं जेके आहिनि असांखे असेंबली में नज़र अचनि थियूं, नो डाउट इहो सुठो हिकिड़ो एक्शन आहे, पर उन खां पोइ बि असांखे ऐं या असां जेकॾहिं सिंध असेंबली खे ॾिसूं त उन्हनि सुठी लेजिस्लेशन बि औरतुनि जे हवाले सां कई आहे। सॼे पाकिस्तान में जेकॾहिं असां ॾिसूं त उन जे हवाले सां बि तमामु सुठी कई अथनि, पर इम्प्लीमेंटेशन में या जेको लोकल लेवल ते उन्हनि जो जेको रोल आहे, जेको हुजणु खपे हिकिड़ी औरत जो, बाशऊर औरत जो, उहो अञा असांखे घटि थो नज़र अचे। उन में अञा वधीक असांखे कमु करण जी ज़रूरत आहे। उन में मूंखे इहा ख़बर पई त काफ़ी औरतुनि खे जेके आहिनि उहे फैमिली बैकग्राउंड जे करे जेके आहिनि टिकट्स मिलियूं आहिनि, काफ़ी जेके आहिनि उहे पाण एक्टिव बि आहिनि, पर उन्हनि ते हिकिड़ो लेबल लॻल आहे त तव्हां रिज़र्व सीट्स ते आयूं आहियो, इन जे करे तव्हांजी जेको आहे सो न तव्हांखे मिनिस्ट्री मिलंदी, न तव्हांखे हुनजा जेके आहिनि सो तव्हांखे ॿुधो वेंदो, न तव्हांजे इलाइक़े जा कम थींदा। सो इन जे करे पोइ उहे वीचारियूं मायूसी जो शिकार बि थी थियूं वञनि। काफ़ी जेके आहिनि प्रोएक्टिव बि आहिनि, पर उन जे बावजूद बि उहे पंहिंजे महिनत जे बलबूते ते आयूं बि आहिनि, एक्टिवली उन में पार्टिसिपेट करण बि चाहिनि थियूं, पर उन्हनि खे एतिरी जेका आहे अहमियत नथी ॾिनी वञे। सो इन जे करे मूंखे लॻे थो त उन्हनि जी ट्रेनिंग जी ऐं असांखे ओवरऑल पॉलिटिकल पार्टीज़ जी ट्रेनिंग जी ज़रूरत आहे। उन्हनि जी मैनिफेस्टो में इन्हनि औरतुनि जी न सिर्फ़ु शमूलियत पर उन्हनि खे बाख़्तियार बनाइण जी बि ज़रूरत आहे। ऐं हिन लेवल ते जेकॾहिं असां उन्हनि खे इहे बाख़्तियार पोज़ीशन्स ॾींदासीं त इहो हिकिड़ो सॼे पाकिस्तान में बि हिकिड़ो मॉडल जेको आहे उहो ठही वेंदो त असां औरतुनि जी नुमाइंदगी अहिड़े तरीक़े सां करे सघूं था। ऐं असां इन तरीक़े सां, छो त औरत जेका आहे उहा बेसिकली औरत जा मसला बि सम्झे थी। जेकॾहिं असां बेरोज़गारी जी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं
एंटरप्रेन्योरशिप जी, बेरोज़गारी जी, या उन में गुरबत जी ॻाल्हि कयूं। हाणे हीउ ॾिसो न तव्हां बिस्प वारो जेको प्रोग्राम हले थो, बेनज़ीर इनकम सपोर्ट वारो प्रोग्राम, इहो तमामु सुठो आहे, पर इहो तव्हां ॾिसो आहे त टेम्पररी न, इहा टेम्पररी ऑक्सीजन आहे जंहिं ते हिकिड़ो साह खणण, मरीज़ खे हिकिड़ो साह खणण, पर इन जे लॉन्ग टाइम पीरियड जेको आहे उन जे लाइ को इनिशिएटिव कोन पियो वरितो वञे। एक्चुअली रोज़गार जे लाइ असांखे सोचणु खपे त उन्हनि औरतुनि जे लाइ कीअं कहिड़े क़िस्म जा रोज़गार असां हुकूमती सतह ते करे सघूं था। NGOs त कनि पियूं पंहिंजी लेवल ते, उन्हनि जो त हिकिड़ो नंढिड़ो एरिया आहे जंहिं ते उहे कमु कनि पियूं, पर उन्हनि मॉडल्स खे हुकूमत जेका आहे उहा वॾी लेवल ते अप्लाई करे सघे थी। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं NGOs खे त हींअर ख़ैर लेटर बि मिली चुको आहे, काफ़ी सारियूं NGOs जेको आहे उहे असां उन्हनि खे उन तरह वर्क कंदे कोन ॾिसंदासीं। डेफिनेटली सिंध गवर्नमेंट जो जेको लेटर आहे या उन्हनि जो जेको फ़ैसिलो आहे उन ते उन तरह अमल दरामद बि कई वेंदी। मैडम, असां जेकॾहिं सिंधी समाज में औरत खे ॾिसूं था त औरत जी तालीम में अॼु बि रुकावटूं मौजूदु आहिनि, उन जा जेके रीज़न्स आहिनि, कारण छा सम्झो था त कहिड़ा कहिड़ा कारण आहिनि? मूं जीअं पहिरीं चयो त समाजी हवाले सां जेकॾहिं असां उन कारणनि खे ॾिसण जी कोशिशि कयूं त उन में वॾो जेको कारण आहे उहो गुरबत आहे। अगरि हिकिड़े घर में छोकिरो ऐं छोकिरी ॿई आहिनि त छोकिरे खे वधीक प्रिफर कयो वेंदो त उहो तालीम हासिल करे, इहो असांजो फ्यूचर जो सरमायो आहे ऐं असांखे कमाए खाराईंदो पुटु जेको आहे। सो इन लाइ असांखे इमीडिएट जेको फ़ाइदो जेको आहे उहो असांखे पुट मां नज़र अचे थो। इन जे करे त गुरबत जे सूरत हाल हिकिड़ी, ऐं गुरबत खां पोइ वरी जेकॾहिं असांखे उन ॿिन्ही मां चूंडणो पए त असां ज़रूरु हिकिड़े पुट खे चूंडींदासीं। ॿियो इहो त समाज जेको आहे उहो पाण भरी औरत खे या एजुकेटेड औरत खे अञा ताईं उहा इज़त ॾेई न सघियो आहे जेका ॾियणु खपे। असांजे समाज में अॼु बि इहो आहे त जेकॾहिं का छोकिरी ॿाहिरि वञे थी कंहिं नौकिरी करण लाइ त उहा मेकअप करे घुमण वेंदी आहे। अॼु बि इहो आहे त अगरि राति जो 9 बजे खां पोइ का ऑफिस टाइमिंग्स उन्हनि जूं आहिनि त उहा त सही रस्ते ते न आहे। अॼु बि इहो आहे त पंहिंजे माउ पीउ खां, भाउ भेण खां या हस्बैंड खां पुछण खां बग़ैर तव्हांखे नौकिरी जी या कॉन्फ्रेंस जी या कंहिं सेमिनार जी का तव्हां अपॉइंटमेंट नथा ॾेई सघो जेसीं ताईं उहे कंफर्म कनि था हा तव्हांखे परमिशन आहे देन ई तव्हां उनखे करे सघो था। सो इहे अञा बि उन सां एसोसिएटेड शयूं आहिनि जंहिंजे करे औरतूं जेके आहिनि उहे पढ़ण जे हुन में सही नमूने सां पंहिंजो पोटेंशियल जेको आहे उहो यूटिलाइज़ न पियूं करे सघनि। ऐं तालीम जेका आहे उन में ज़रूरु स्कूलनि जो न हुजणु, स्कूलनि जो परे हुजणु, घरनि खां जेको आहे डिस्टेंस जेको आहे जेतिरो वधीक हूंदो ओतिरो ड्रॉप आउट जेको आहे उहो वधीक ईंदो। उन खां अलावा हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त हिकिड़ी सुठी शइ जेका इहा थी आहे, अपॉइंटमेंट थी आहे टीचर्स जी ऐं मेरिट ते थी आहे, ऐं उमेदु इहा आहे त असांखे 5-6 सालनि खां पोइ थोरी सुठी मोट मिलंदी ऐं उनजो इम्पैक्ट असांखे नज़र ईंदो। एज़ अ सोशियोलॉजिस्ट जेका मां ॾिसी सघां थी शयुनि खे त होपफुली असांखे थोरो इम्पैक्ट नज़र ईंदो, छो त इहे ट्रांसपेरेंट थी आहे ऐं उन खां पोइ असांखे लॻे ईअं थो त इन एजुकेशन जे चेंज अचण खां पोइ इलाही शयुनि में चेंज ईंदो। ऐं उन्हनि खे इलाही शयुनि में चेंज जॾहिं मां चवां थी त उनजो मतिलबु आहे असांखे पूरो समाज खे चेंज करिणो पवंदो। मिसाल जेकॾहिं असां चऊं था त एजुकेशन या अकेलाइप या रोज़गार लाइ जॾहिं वञनि थियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अकेलियूं बि थींदियूं, उन्हनि लाइ कोपिंग मैकेनिज़म बि हुजणु खपे, उन्हनि लाइ सहकारी इदारा बि हुजणु खपनि, सपोर्ट ग्रुप बि हुजणु खपनि। असां जेकॾहिं हाणे हींअर इशू थिया आहिनि जेके 2-3 लेडीज़ जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि में अंदरि मुअल जेके आहिनि उहे मिलियूं आहिनि हालत में, त उन में बि असांखे नए सिर उन ते सोचणो पवंदो। इहो न आहे त न ॾिसो हाणे हिननि सां हीअं थियो हाणे असांखे हीअं न आहे करिणो। असांखे जेकॾहिं समाज खे चेंज करिणो आहे त असांखे पूरो ओवरऑल ई चेंज करिणो पवंदो। सही, बिल्कुलु। सो इन जो इहो मतिलबु कोन्हे त न असांखे औरतुनि खे घरनि में बंदि करे विहारणो आहे ऐं उन्हनि खे उन्हनि जी मर्ज़ीअ खां बग़ैर शादियूं कराइणियूं आहिनि या उन्हनि जी मर्ज़ीअ खां बग़ैर ॿार ॼणाइणा आहिनि ऐं उन्हनि जी जेका ज़िंदगी फैसला मुसलत करणा आहिनि पोइ ई समाज जेको आहे बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, समाजी ढांचे ते पाण वधीक गुफ़्तगू कयूं था, पर लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे प्रोग्राम में शामिल करणु चाहियां पई। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, तव्हांखे मां वेलकम चाहियां थी प्रोग्राम में। मां चाहियां थी त पहिरीं तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? जी, नवाबशाह शहर खां। जी, अदा नालो छा आहे? हेलो, अदा तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो। माय नेम इज तारक अली। ठीकु आहे अदा, तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो ऐं तव्हांजो जेको सुवाल आहे उहो ज़रूरु पुछो। जी, मुंहिंजो सुवाल इहो आहे त AI एंड IT जे बारे में थोरो इंफॉर्मेशन ॾिजो त IT वधीक आहे या AI वधीक आहे, उन बारे में तव्हां खां पुछणु चाहींदासीं। जीअं असां पहिरीं बेज आहिनि टेस्ट वग़ैरह ॾी आया आहियूं क्विस्ट यूनिवर्सिटी में। ओके ओके, थैंक यू।
थैंक यू अदा, थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। जी मैडम, छा चवणु चाहींदव? ॿिन्ही जो दौरु आहे, पर AI जो ज़रूरु IT जेका आहे उनखे असां 10 साल पहिरीं जेकॾहिं ॾिसूं त IT जो दौरु हो, हाणे AI जो दौरु आहे। सो अगरि जेकॾहिं तव्हांजी AI में एडमिशन थी वञे त ऑल द बेस्ट। ऐं मां जेकॾहिं ॾिसां त दुनिया जेका आहे उहा हींअर चेंज थी रही आहे, ऐं उन दुनिया में जेकॾहिं असां इन्हनि फील्ड्स ते न वेंदासीं त ज़रूरु असां रहिजी वेंदासीं। ज़रूरु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया जे असांखे जेका बि जंहिंमें बि जेकॾहिं तव्हांजी IT में बि थिए थी, मूंखे लॻे थो जंहिंमें बि तव्हांजी एडमिशन थिए थी कहिड़े बि डिपार्टमेंट में, जेकॾहिं तव्हां बेस्ट पंहिंजो ॾेई सघो था त उहो ई बेस्ट डिपार्टमेंट आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा मैडम, थोरो समाजी ढांचे ते वधीक ॻाल्हाइणु चाहींदमि। असां जंहिं सोसाइटी खे मेल डोमिनेटेड सोसाइटी चऊं था, उन ई सोसाइटी में मुख़्तलिफ़ इदारनि में औरतुनि खे बि पाण कमु कंदे ॾिसूं था। औरतूं मुख़्तलिफ़ इदारनि में कमु त कनि पियूं, पर उन्हनि जा छा चैलेंजिस आहिनि, तव्हां केतिरो ॾिठो आहे, तव्हां केतिरो सम्झी सघिया आहियो? तमामु घणा चैलेंजिस आहिनि। जेके बि फीमेल कमु करे रहियूं आहिनि, अगरि उन्हनि खे घर जी सतह खां वठी ऑफिस जी सतह ताईं ॾिसजे, रस्ते ते वेंदे ॾिसजे, कहिड़नि चैलेंजिस ते ॻाल्हाइजे। सो जेकॾहिं औरत खे पैसो अचे थो त उहो पंहिंजो फ़ैसिलो जेका आहे उहा ॿुधाइणु चाहे थी। पैसो सां वधीक एम्पावरमेंट अचे थी, ठीकु आहे, तव्हांजी तालीम सां अचे थी, पर जेका असल में जेका तव्हांजी ताक़त आहे उहो तव्हांजो पैसो आहे। सो हिकिड़ी औरत जेकॾहिं कमाइणु शुरू करे थी ऐं उनजा पैसा अर्निंग थिए थी त उहो चए थी मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधी वञे, हाणे मुंहिंजो कंट्रीब्यूशन आहे घर में, उहा ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। छो त समाज में उहा ई त उहा जेको मेल आहे, चाहे उहो बेरोज़गार आहे, चाहे उहो अणपढ़ियल आहे, पर उहा मेल आहे उनजी ई ॿुधी वेंदी। चाहे उहा फीमेल आहे, केतिरी पढ़ियल आहे, केतिरी बि बाशऊर आहे, केतिरी बि जेको आहे पैसा जेका आहे घर में कंट्रीब्यूट कंदी हुजे, पर ॿुधी उन मेल जी वेंदी। सो उन लाइ कॉन्फ्लिक्ट जो शिकार थिए थो ऐं उनजो ज़रूरु उहो ट्रांसलेट थिए थो तव्हांजे ज़हन ते, तव्हांजे जेका आहे मेंटल हेल्थ डिस्टर्ब थिए थी। चाहे उहा फिज़िकल हेल्थ में त तव्हां केतिरो रोज़ ॾिसंदा हूंदो जेके अॼु मरी वई इन तां त पैसा न। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे जेकॾहिं तव्हां डिटेल में ॾिसंदो न इन डेप्थ, उनजे करे केतिरा वायलेंसिस जा केसिस थिया आहिनि। तव्हां ॾिसो त उन में तशद्दुद जेको आहे, छो त मर्द जेको आहे चए थो पैसा मूंखे ॾियो, छो त मां घर जो वॾो आहियां, इन जे करे। ऐं असां इहो था चाहियूं इन प्रोग्राम जे थ्रू त फीमेल एम्पावरमेंट अचे, पर उहा एम्पावरमेंट जे ट्रांसलेट थियण जे बजाए वायलेंस में ट्रांसलेट थिए। सो यस, थोरो घणो हुते बि थींदो हूंदो, थोरो घणो हूअं बि थींदो हूंदो, पर बहरहाल वायलेंस जेको आहे उनखे असां नज़रअंदाज़ नथा करे सघूं। सो ईअं हिन में बि जेकॾहिं तव्हां घर खां ॾिसो त इन क़िस्म जा इशूज़ आहिनि। उन खां सवाइ रस्ते ते वेंदे तव्हांखे हिकिड़ी औरत केतिरनि ई मुश्किल मसइलनि खे मुंहुं ॾींदे नज़र ईंदी। को हुन ते सीटियूं थो हणे, को हुनखे आवारा थो सम्झे, को हुनखे जेको आहे सो सम्झे थो त हीअ हिन वटि पैसो हूंदो, इन जे करे हीअ हिनखे असां जेकॾहिं पंहिंजे जाल में फसाए सघूं था त हीअ असांखे वधीक फ़ाइदो ॾींदी, पैसो ॾींदी। सो पैसे वारी माई आहे। सो इन जे करे उन्हनि खे इन क़िस्म जा मुश्किलातूं। ऐं जेकॾहिं असां ऑफिसिस जी ॻाल्हि कयूं त असां वटि जेके चैलेंजिस आहिनि उहे वधीक आहिनि फीमेल जे लाइ। फीमेल फ्रेंडली जेके पॉलिसीज़ असां वटि न आहिनि। मिसाल असां 3 महीना त मेटर्निटी लीव ॾेई छॾी त भई हाणे तोखे ॿार, पर उन खां पोइ छा, असां उनखे केतिरो सपोर्ट कयूं था। असां वटि केतिरा जेके डे केयर सेंटर केतिरनि ऑफिसिस में आहिनि जेके असां उनखे कयूं था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे उनजा ॿार बि बीमार थींदा, उनजा नंढा ॿार बि हूंदा। केतिरो असां पीउ खे रिस्पॉन्सिबल कयो आहे कानून साज़ीअ में त तूं बि जेको आहे ओतिरो ई रिस्पॉन्सिबल आहीं जेतिरी हिकिड़ी मदर आहे, उहा बि वर्किंग आहे, तव्हां बि वर्किंग आहियो, त तव्हां ॿई इक्वली जेके रिस्पॉन्सिबल आहियो ॿार जी रियरिंग में या उनजी वधण वेझण में। पर उहो आहे कोन, असां वटि उहे पॉलिसीज़ आहिनि ई कोन। असां चऊं था शाना बशाना त हलंदियूं, पर शाना बशाना आहे कोन। हक़ीक़त में ट्रिपल बर्डन असां औरत खे ॾेई छॾियो आहे, ऐं जंहिंजे नतीजे में उन ते जेका मेंटल स्ट्रेस जेको आहे तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। ऐं तव्हांखे अक्सर जोक्स में नज़र ईंदो हूंदो त ज़ालूं त कावड़ियल हूंदियूं आहिनि, ज़ालूं त जेके आहिनि सो उहे जेॾी महिल उन्हनि सां ॻाल्हाइबो आहे त ओॾी महिल हू पंहिंजी ॻाल्हि कंदियूं आहिनि। ऐं इहो सच बि आहे, पर उनजो रीज़न छा आहे उन ताईं केरु पहुचण जी कोशिशि नथो करे एक्चुअली। सो मुंहिंजे ख़्याल में असांखे एप्रिशिएट करणु खपे उन्हनि औरतुनि खे जेके नौकिरी कनि थियूं। उन्हनि सभिनी मसइलनि खां पोइ जेका रस्ते ते हुननि सां थियो आहे, जेको घरनि में हुन सां थियो आहे, उन खां पोइ बि हू जेकॾहिं पार्टिसिपेट कनि पियूं ऐं कमु कनि पियूं ऐं इक्वली जेकॾहिं मिसाल तव्हां PhD बि कयो पिया, तव्हां असां जेकॾहिं यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं त तव्हां स्टूडेंट्स बि प्रोड्यूस कयो पिया, MPhil ऐं PhD तव्हां क्लासिस बि वठो पिया, तव्हां किताब बि लिखो पिया, तव्हां पोस्ट डॉक बि कयो पिया, ऐं तव्हां घर ऐं ॿार खे बि ऐं पंहिंजे साहुरनि खे ऐं हस्बैंड खे बि संभालियो पिया। सो इहे सभु शयूं जेके आहिनि
के घटि कोन्हनि के कंट्रीब्यूशन। नो डाउट ऐं उहा औरत जेका ॿाहिरि बि सुठे तरीक़े सां परफॉर्म करे रही आहे, पंहिंजो ख़िदमतूं सुहिणे अंदाज़ सां जेको आहे सरंजाम ॾेई रही आहे। उन खां पोइ जॾहिं उहा घर वापसि अचे थी, घर में बि उनजी जेके फिक्स्ड ड्यूटीज़ आहिनि 24 आवर्स जिन खे जेको आहे सो हू लुक आफ्टर करे थी, ऐं उन खां पोइ उनखे महीने ते का उनजी पघार कोन मिलंदी आहे, पर उनजे बावजूदि हू पूरी ईमानदारी सां पंहिंजा कम करे रही हूंदी आहे। उहा उनजी सचाई हूंदी आहे, उनजी फैमिली सां मुहबत हूंदी आहे, प्यार हूंदो आहे। अच्छा, असां जेको आहे सो जिन्सी तशद्दुद ते मैडम ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि अॼु मां, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो ब्रेक की तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था, त काॾे न वञिजो नाज़रीन, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में जॾहिं डिस्कशन हली रहियो हूंदो आहे त असां जेको आहे सो हिन समाज जे मसइलनि ते ई ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं। ॾाढो ज़रूरी हूंदो आहे तव्हांजा जेके समाजी मसइला आहिनि उन्हनि ते ॻाल्हायो वञे, प्रॉपर अंदाज़ में ॻाल्हायो वञे। शायदि असांखे पंहिंजे मसइलनि ते ॻाल्हाइणु न ईंदो आहे, ऐं जेसीं ताईं असां ॻाल्हाईंदासीं न त आम आवाम ताईं, आम उन औरत ताईं उहो आवाज़ु कोन पहुची सघंदो। ऐं हिते मूंखे लॻे थो जॾहिं वेहण जो तव्हां मक़सदु जेकॾहिं बहितरीनु बणाइणु चाहियो था त पोइ तव्हां पंहिंजे समाज जे मसइलनि ते ज़रूरु ॻाल्हायो। ऐं प्रोग्राम में डॉक्टर गज़ला पंवर साहिबा मौजूदु आहिनि, सोशलॉजी सां उन्हनि जी वाबस्तगी आहे, ऐं पाण पंहिंजे समाज जे मसइलनि ते ई मैडम अॼु ॻाल्हायूं पिया। असां डोमेस्टिक वायलेंस ते बि ॻाल्हाईंदासीं, जिन्सी तशद्दुद। औरत जिन्सी तशद्दुद केतिरे वक़्त खां बर्दाश्त करे पई, उनजे पोयां कहिड़ा कारण आहिनि। अॼु जे हिन जदीद दौर में बि पाण अहिड़ा केसिस ॾिसंदा आहियूं जो जॾहिं उहे स्क्रीन ते साम्हूं हूंदा आहिनि त पाण जेको आहे स्क्रॉल करे छॾींदा आहियूं, पाण ॾिसी न सघंदा आहियूं। त अॼु जे दौर में बि इन तरह जेको आहे सो तशद्दुद औरत ते कयो वञे थो, ऐं उहा औरत केतिरे टाइम खां बर्दाश्त करे पई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो टाइम पीरियड लॻे थो, ऐं उहो बॉम्ब त बाद में ब्लास्ट थींदो आहे। जी मैडम। हा, इनखे जेकॾहिं असां तारीख़ी, अच्छा माफ़ कजो, पहिरीं लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं। में बि कंहिंजो कोई क्वेश्चन हुजे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हां, पंहिंजी वालेकुम अस्सलाम। जी, तव्हांखे मां भली कार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? मोहम्मद इब्राहिम नोएडी अमरकोट खां। जी, उमरकोट खां ॻाल्हायो पिया। मोहम्मद इब्राहिम, तव्हांखे मां भली कार चवां थी, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा शुक्र आहिनि। जी, छा चवणु चाहींदो? प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। त औरत जेका आहे उहा तालीम याफ़्ता हुजणु खपे। जी बिल्कुलु, जेका तालीम याफ़्ता औरत ई घर में जेका आहे उहा तब्दीली आणी सघे थी। त कुझु ॾींहं अॻु मूं हिकिड़ो वीडियो ॾिठो त चयो पियो हुन मां त औरत खे जेका ॾाज मां 5 तोला या 6 तोला या इहे सोन या हिन खां वधीक जेका आहे उहा एंटर या जेका आहे फर्स्ट ईयर जे एंटर ताईं या मैट्रिक जी जेका डिग्री आहे, सर्टिफिकेट आहे, उहो बि औरत जे लाइ जेका आहे हुन ॾाज खां वधीक अहमियत रखे थो। छो त हू पंहिंजी फैमिली खे संभाले सघे थी। जॾहिं पढ़ियलु लिखियलु हूंदी त हुनखे हर फ़ैसिले जी ख़बर हूंदी, ग़लति सही। उहा जेका आहे उहा पढ़ियलु लिखियलु ई औरत घर खे जेका आहे तब्दील करे सघे थी। उनखां अलावा ठीकु आहे, ॿाराड़ी मां असां काफ़ी जेके आहिनि अहिड़ा आहिनि जिथे तालीम याफ़्ता छोकिरियुनि खे तालीम नथा ॾियनि, छो त उहो इहो सम्झी त छोकिरी आहे असांजी इज़त आहे। हा, इज़त आहे बिल्कुलु। तव्हां जेका आहे पंहिंजी हिफ़ाज़त सां छॾी अचो, वठी अचो, पर पढ़ायो ज़रूरु पंहिंजे ॿारनि खे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं टॉपिक सां रिलेटेड तव्हां ॻाल्हि ॿोल कई, ॾाढो सुठो लॻो। उमरकोट मां तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, थैंक यू सो मच। जी मैडम, प्लीज़ तव्हां कंटिन्यू करियो। हा, तव्हांजो क्वेश्चन हो त जिन्सी ज़्यादती जी तारीख़ छा रही आहे ऐं अॼु ॾींहं ताईं बि केसिस आहिनि। हा, जेकॾहिं असां उनजी तारीख़ी हवाले सां जेकॾहिं उनखे अंडरस्टैंड करण जी कोशिशि कयूं त जॾहिं एग्रीकल्चरल रेवोल्यूशन आयो पे, उन वक़्तु औरत जेका आहे उहा उनजी जेका आहे सो अॻुवान सम्झी वञे थी, उहा उनजी पायनियर सम्झी वञे थी। उहा उन जेको आहे नंढे पैमाने ते गारनि मां निकिरी ॿाहिरि जेको आहे थोरी पोखी जेका आहे उहा कोशिशि कई त जेसीं ताईं असांजा मर्द शिकार था थी अचनि, कॾहिं मरी बि वञनि था, कॾहिं मोटी बि नथा अचनि, कॾहिं लेट थो थी वञे, तंहिंजे करे असांजे जेको बाक़ी कुटुंब आहे पुठियां बचियल उन जे लाइ खाध खुराक जो बंदोबस्तु कयो वञे। उहा ई एक्चुअली जेका इन्वेंशन आहे उहा उनजी गले में पई। तारीख़दान इहो ॿुधाइनि था त उन दौर
खे असां हॉर्टिकल्चर जो नालो ॾिनो आहे, उन नंढे पैमाने जी बाग़बानी जेका आहे उन ई जनम ॾिनो एग्रीकल्चर खे, ज़राअत खे। ज़राअत जॾहिं वॾे पैमाने ते थियणु शुरू थी वई त असांखे घणा माण्हू पिया खपिया उन लाइ, घणा पॉपुलेशन असांखे रिक्वायर्ड हुई, उन लाइ असांखे घणा ॿार ॼणणा हुआ। ॿार हाणे जंहिंजा हूंदा उनजी ज़मीन हूंदी, सो घणियुनि शादियुनि जो रवाजु पियो, मायुनि खे कंट्रोल वारी पोज़ीशन में आंदो वियो। सभु उन खां पहिरीं जेके सोसाइटीज़ असांखे नज़र अचनि थियूं समाज में, ऐं उहे तारीख़ी तौर ते जेके बि रिसर्चिस थियल आहिनि उन में, त उहे बराबरीअ जे बुनियाद ते, दो के असां वटि डिविज़न ऑफ लेबर हो, वर्क कमु जेको आहे विरायल हो, तंहिंजे बावजूद बि बराबरी हुई। उन खां पोइ जॾहिं असां ज़राअत वारे दौर में अचूं था, उन में जेको आहे सो एक्सट्रीम लेवल ते जेको आहे उहे रोल्स जेके आहिनि उहे चेंज थी विया, ऐं औरत खे महदूद कयो वियो ॿार ॼणण जी ताईं। औरत जेका आहे हिकिड़ो ई उहो कमु हूंदो हो हुनजो, त उहा ॿार ॼणींदी, ऐं ॿार जेके आहिनि उहे ज़मीन ते कमु कंदा, ऐं ज़मीन जेका आहे जेतिरी घणा माण्हू हूंदा उहो ओतिरो वॾो लीडर ऐं वॾो पावरफुल माण्हू सम्झो वेंदो पंहिंजे आस पास में। सो जेके औरतूं उन वक़्तु बि कंदियूं हूंदियूं, बाग़ियाना ख़्यालात रखंदियूं हूंदियूं ऐं चवंदियूं हूंदियूं त असांजा राइट्स आहिनि, असांजी बि सोच आहे, असांखे बि आज़ादी मिलणु खपे, त उन वक़्तु बि उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे जीअं असां हीअ नक में जेका हे नथ चवंदा आहियूं उहा, या ही जेका असां चूड़ियूं चऊं था उन्हनि जे थ्रू उन्हनि खे बंदि करे रखियो वियो। काफ़ी टाइम पहिरीं मूं हिकिड़ी स्टोरी पे ॾिठी जापानीज़, उन्हनि में औरतुनि खे जेको आहे ख़ूबसूरती जो तसवुरु इहो हूंदो त उन्हनि जा पेर जेके आहिनि उहे मुड़ियल हुजनि। पेर मुड़ण जो मतिलबु इहो आहे त उहे मोबिलिटी जेका आहे उन्हनि जी नथी सघे। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, त उहा ख़ूबसूरती जी निशानी सम्झी वेंदी। सो देन रिलीजन तव्हांखे ॿुधायो त तव्हां औरतुनि खे हीअं हीअं बंदि कंदो, तव्हांखे इहे शयूं इलाही मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कस्टम्स ट्रेडिशन जे थ्रू ॿुधायूं वयूं त जेका औरत ॿाहिरि नथी वञे उहा सुठी ऐं फज़ीलत वारी ऐं अहमियत वारी आहे, ऐं जेका ॿाहिरि वञे थी उहा का सुठी ऐं इज़त वारी औरत कोन्हे का। ऐं औरत जो एक्चुअल कमु जेको आहे उहो इहो आहे त घर में उहा पंहिंजो रही ऐं ॿार पंहिंजा संभाले ऐं ॿार ॼणे, उनजो कमु उन खां मथे कोन्हे को। तंहिंजे करे ख़ूबसूरती जो तसवुरु बि अॻ में इहो हूंदो हो, जेका औरत घणा ॿार ॼणे सघे थी उहा ई ख़ूबसूरत बि आहे, जेका औरत ॿार नथी ॼणे सघे उहा ख़ूबसूरत बि न आहे। सो ख़ूबसूरती जो तालुक़ बि उन्हनि सां थींदो। सो उहो ई दौरु जेको आहे कंटिन्यू थींदो आहे। इंडस्ट्रियल रिवोल्यूशन आयो, पर उन खां पोइ तव्हां ॾिठो त औरतूं जेकॾहिं उतां निकितियूं, कल्चर उहो सेम खणी, मटीरियल कल्चर चेंज थींदे ॾिठो, शयूं आयूं तव्हांजे घरनि में, वॉशिंग मशीनूं आयूं तव्हां वटि, जेके आहिनि सो माइक्रोवेव आया तव्हांजे में, फ्रिजूं आयूं तव्हांजूं, ॿियूं शयूं जेके आहिनि ग्राइंडर आया जेके जिन तव्हांजी ज़िंदगी आसान कई। अॻु में झंड ते कंदियूं हुयूं त हाणे वरी थोरो थी वियो मशीनरी, पर उहो जेको नॉन मटीरियल कल्चर हो, जेके कस्टम्स ट्रेडिशन्स हुआ, उहे सेम ई हलंदा रहिया, जंहिंजे नतीजे में अॼु बि ऐं मुंहिंजी ॾाढी जेका आहे सो हमदर्दी आहे अॼु जे मर्द सां, जिन पंहिंजे फादर्स खे ॾिठो आहे त उहे डोमिनेटिंग पोज़ीशन्स में हुआ, उन्हनि जूं माऊं पंहिंजे मुड़ुसनि जी ख़िदमत कंदे नज़र ईंदियूं हुयूं, ऐं उहे वीचारा उन्हनि बि इहो सोचियो हूंदो त असां बि वॾा थींदासीं, असांजूं बि शादियूं थींदियूं, असां बि पंहिंजी ज़ाल खे ईअं हुकुम ॾींदासीं। पर हाणे अची वियो आहे शऊर जो दौरु, तालीम जो दौरु, जंहिंमें असांखे राइट्स जी बि ख़बर आहे, असांखे रोल्स जी बि ख़बर पइजी थी वञे। असां सम्झूं था त जेके ज़िंदगीअ जा बेसिक कम आहिनि उहे सभिनी खे अचणु खपनि, चाहे उहो कुकिंग हुजे, चाहे घर जी सफ़ाई हुजे, चाहे कपिड़ा धोइण हुजनि, इहे बेसिक कम आहिनि, उहे सभिनी खे अचणु खपनि, सभिनी जी ज़रूरत आहे। त जॾहिं असां इन्हनि जे दौर में हिननि ॾिठो त न भई हाणे त उहो जेको आहे कॉन्फ्लिक्ट जेको आहे उहो वधो, वधण जे नतीजे में उहा औरत जेका आहे, जेका पंहिंजे हक़नि जो करे पई प्रचार, उहा वधीक भोगे थी, जेका नथी करे उहा नथी भोगे, जेका ख़ुशि आहे उन में, उन सॼे सिस्टम में, उन सॼे कल्चर में, उहा ख़ुशि आहे, उहा नथी चवे त भई हा ठीकु आहे मूंखे पंहिंजी सिक्योर। ऐं तव्हां ॾिठो हूंदो केतिरियूं ई औरतूं जेके आहिनि उहे सर्वाइवल खे ई इम्पोर्टेंस ॾियनि थियूं त हा असांजो सर्वाइवल इम्पोर्टेंट आहे, असां जेको आहियूं सो ज़िंदा रहणु असांजे लाइ इम्पोर्टेंट आहे, इन लाइ असांखे ख़ामोशी इख़्तियार करणु खपे, असांखे पंहिंजे हक़नि जे बारे में ॻाल्हाइणु न खपे। उहे ॾाढियूं ख़ुशि आहिनि, पर जेका ॻाल्हाए थी उनजे मथां तव्हांखे नज़र ईंदो, चाहे उहा सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो, का औरत जेकॾहिं ॿाहिरि मुल्क वञे थी, अकेलो ट्रेवल करे थी, घणो पढ़ी थी वञे, त उनजे बारे में तव्हां उनजा कमेंट्स माण्हुनि जा ॾिसो, या घर में जेकॾहिं तव्हां ॾिसो त हिनजी ज़ाल घणो पढ़ियल आहे, इहा त हिनखे मारींदी हूंदी, इहा त हिनखे कुटींदी हूंदी, इन क़िस्म जा मज़ाक लतीफ़ा जेके आहिनि उहे ठहनि था, ताकी इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे अणपढ़ियल जेके आहिनि ज़ालूं वधीक जेके आहिनि उहे फेवर में आहिनि, तव्हांजी येस कनि थियूं, चाहे उहे ग़लति डिसीजन हुजनि, चाहे उहे सही हुजनि, उन्हनि खे तव्हां जे फ़ैसिलनि खे ओबे कनि थियूं। ऐं इहो सिर्फ़ु मिडिल क्लास ताईं लिमिटेड न आहे, तव्हां अपर क्लास में बि तव्हां ॾिसो, जेको नूर मखदूम जो केस हो उनखे तव्हां ॾिसो, या जेके
ॿियो क्लास केस, ते वॾा केस हुया जी। इलाही केसिस। सो तव्हां उन्हनि में बि ॾिसो त इहे जेका डोमिनेंसी आहे उहा हर क्लास में तव्हांखे नज़र अचे, मुख़्तलिफ़ सूरतुनि में नज़र अचे। जी बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे मैडम। अच्छा असां जेको आहे न थर्ड जेंडर ते बि अॼु ॻाल्हाइणु चाहींदासीं, जिन खे जेको आहे सो फ़क़ीर कंसीडर कयो वेंदो आहे। अॼु जे दौर में बि असां जिते नौजवान छोकिरियुनि जी जीअं उहा ॻाल्हि कई त असांखे बंदि कमरनि में उन्हनि जा लाश मिलनि था, उन्हनि ते त तमामु घणो ॻाल्हायो वञे थो, हर पर्सन ॻाल्हाए थो। असां वटि पंहिंजा सोशल अकाउंट्स आहिनि, असां पंहिंजी वीडियोस ठाहियूं था ऐं पंहिंजे अकाउंट ते रखूं था, पर अॼु जे दौर में बि उहो थर्ड जेंडर जेको आहे सो ॾाढो ॾुखियाई मां गुज़रे पियो। जिथे दुनिया एॾी तरक़ी करे पई, अॼु बि असां उनखे जेको आहे न क़बूल न करे सघिया आहियूं। उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि? उन्हनि खे इंसान तौरु क़बूल न करे सघिया आहियूं त हीअ बि हिकिड़ा इंसान आहिनि, हीअ हिननि जो बि ज़िंदा रहण जो को हक़ आहे। इवन उन्हनि जे पेरेंट्स जो बि उन्हनि में वॾो जेको आहे न ॾोहो पाण उन्हनि खे चई सघूं था त उन्हनि जो वॾो ॾोहो आहे। अच्छा, इहो क्वेश्चन जेको आहे मुंहिंजे क्लास में जॾहिं मां जेंडर पढ़ाईंदी आहियां त उन वक़्तु बि इहो थींदो आहे त तव्हां मैडम जेंडर जी ॻाल्हि कयो था, जेंडर बैलेंस जी ॻाल्हि कयो था, त असल में त जेका सोशलाइज़ेशन थिए थी, चाहे पुट जी हुजे चाहे धीउ जी हुजे, उहा त औरत ई करे थी, माउ ई करे थी। सो जेका पहिरियां 5 साल आहिनि उहो त ॿारु माउ वटि आहे, त उहो त सिखे त उन वटां थो, पोइ तव्हां समाज खे कीअं था रिस्पॉन्सिबल चई सघो जॾहिं त उहा माउ या फीमेल आहे, उहा छो न। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, समाज खे इहा सम्झणु खपे त उन मदर ते बि इलाही जेको आहे सो ज़िम्मेदारियूं आहिनि। उहा आपका एॾी आज़ादु माउ कान्हे का, जेकॾहिं असां चवंदो आज़ादी सां पंहिंजा ॿार पाले पई, न ईअं न आहे। उन माउ जे मथां वधीक प्रेशर आहे जिन जूं धीअरूं आहिनि ऐं जिन जूं धीअरूं सही रस्ते ते, जेको सही रस्तो जेको मां तव्हांखे ॿुधायो पई, समाज ॿुधायो आहे, त उन ते न आहिनि, त उन माउ खे वधीक भोगणो थो पए एज़ कंपेयर टू उहा औरत जेका ख़ुदि आज़ादु आहे, जंहिंजी अगरि धीउ जेका आहे उहा। सो ईअं ई असांजो जेको समाज में ट्रांसजेंडर जो बि इशू आहे, त अगरि जेकॾहिं कंहिं औरत ट्रांसजेंडर जेको आहे ॼणियो आहे त उहा उन जो फॉल्ट आहे, उहा उन जो गुनाह आहे, उहा उन जे गुनाह जी सज़ा आहे। सो इन जे करे असांजो समाज अञा ताईं अलाए केतिरियूं सदियूं पोइते आहे, उनखे इंसान सम्झण लाइ तयारु न आहिनि। ॿिया हक़ त जेको असां चऊं तालीम जो, रोज़गार जो, उहे त थिया बाद जी ॻाल्हि। पर हाणे सुठी ॻाल्हि इहा आहे त एजुकेशन डिपार्टमेंट में हिननि खे असां जेको आहे वोट जो जेको आहे राइट जेको आहे मिलियो आहे, ऐं होपफुली समाज में बि ईअं तब्दीली ईंदी, समाज बि उन्हनि खे एक्सेप्ट कंदो। पर ॻाल्हि इहा आहे, वरी बि उहा ई चवंदमि त समाज जेको आहे इंसाननि खे पंहिंजी आज़ादी सां जेसीं ताईं जीअण न ॾींदो, जेसीं ताईं इहे मसइला थींदा। ऐं उहा आज़ादी किथां ईंदी? उहा तालीम सां ई ईंदी, ऐं तालीम ई उनजो वाहिद हल आहे। ॿियो असां वटि को बि जादू जी छड़ी कोन्हे जंहिंसां सभिनी खे ठीकु करे सघूं। सही सही। अच्छा मैडम, जिथे असां तमामु घणा वॾनि स्टेजिस ते बहस मुबाहिसा थींदे बि ॾिसंदा आहियूं, जंहिंजो किथे नंढिड़ो हिसो अव्हां या मां जेको आहे सो असां बि बणिजूं था, उते मौजूदु रहूं था, इन तरह जा डिस्कशन्स जेको आहे सो ॿुधूं था, उन्हनि जो हिसो बणिजूं था। उते हिकिड़ी ॻाल्हि खे डिस्कस कयो वेंदो आहे, जॾहिं असां मर्द जी ॻाल्हि कंदा आहियूं, मेल डोमिनेटेड सोसाइटी जी ॻाल्हि कंदा आहियूं, उते असांजी सोसाइटी में अहिड़ा मर्द बि त आहिनि न जेके औरतुनि जे लाइ ॾाढा वेलकमिंग रहनि था, हर मुहाज़ ते जेको आहे सो औरत खे हिमत ॾियनि था। उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदव? अच्छा बिल्कुलु। अच्छा मैडम, मां हिन जो जवाबु ज़रूरु वठणु चाहींदमि, पर न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे। सो पहिरीं न्यूज़ था ॾिसूं, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं डिस्कशन ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में हली रहियो आहे। ख़बरूं पाण ॾिठियूंसीं ऐं प्रोग्राम जी तरफ़ पाण अॻियां वधी चुका आहियूं। हीउ जेको टाइम हूंदो आहे, हिन टाइम में चांहि बि ॾाढी सुठी लॻंदी आहे ऐं चांहि सां गॾु गुफ़्तगू बि ॾाढी सुठी लॻंदी आहे। मैडम, मां उन्हनि मर्दनि ते ॻाल्हाइणु चाहियो पियो, उहे मर्द जेके औरतुनि जे लाइ हिकिड़ो सपोर्टिव मर्द रहनि था। तव्हां इदारनि में ॾिसो, हिन तरह जा प्लेटफॉर्म्स पाण ॾिसी वठूं, पाण यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि कयूं, मुख़्तलिफ़ इदारनि जी ॻाल्हि कयूं। सो यस, उन्हनि मर्दनि जे कॉन्ट्रीब्यूशन खे कीअं ॾिसो था? तमामु बहितरीनु कंट्रीब्यूशन आहे। ऐं जॾहिं असां जेंडर बेस्ड वायलेंस जी ॻाल्हि कयूं था त इन में बि को शक न आहे त मेल बि इन वायलेंस जो शिकार थियनि था। असांजे घर वारे मुल्क में त मैडम तमामु घणा केसिस आहिनि जेके ॾिसंदे पाण शॉक थी वञूं था।
जी प्लीज़। बिल्कुलु, असां उन्हनि खे हाईलाइट नथा कयूं या हू पाण बि शर्म जे बाहिस जेको आहे ॻाल्हि नथा कनि ॿाहिरि, न त असां वटि मेल जा बि वायलेंस जा तमामु घणा केसिस थियनि था, उन्हनि खे हाईलाइट नथो कयो वञे। पर उनजे ॿिए तरफ़ जेकॾहिं असां ॾिसूं कुझु मेल जेके आहिनि उहे सपोर्टिव बि आहिनि, एजुकेटेड बि आहिनि, ऐं उहे चाहिनि था त औरतूं बि अॻियां अचनि, ऐं उन्हनि जो हिकिड़ो सुठो पॉज़िटिव रोल आहे। लास्ट टाइम जेको आहे हिकिड़ो प्रोग्राम हली रहियो हो, उन में मूं इहा ई ॻाल्हि कई हुई त जॾहिं बि असां प्रोग्राम्स कयूं था न जेंडर बैलेंस जा या जेंडर जेको आहे इक्विटी जा, त उन में असांखे सभिनी जेंडर्स खे इंक्लूड करणु खपे। बिल्कुलु, ॾाढो ज़रूरी आहे, ॾाढो ज़रूरी आहे। जॾहिं असां ख़ाली हिकिड़ी फीमेल खे था कयूं न त मैसेज इहो थो वञे त ही त पंहिंजी ॻाल्हि पई कनि, हा, समाज जी ॻाल्हि काई कोन्हे का, हालांकि वॾो हिसो आहियूं असां समाज जो, पर तंहिंजे बावजूद बि ही पंहिंजी ॻाल्हि पियूं कनि, ऐं इहो हिकिड़ो एंगल थो थी वञे। मूं हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि पे ॿुधी, हिकिड़ो सोशलॉजिस्ट हो, उहो ॾाढो फेमस हो, ऐं उहो कन्वर्ट थियो फेमिनिज़म में, त उन चयो त जॾहिं मां ॾिसंदो हुउमि त समाज में कहिड़ो मसइलो आहे, को मसइलो ई कोन्हे को, ऐं मां हिकिड़ो ब्लाइंड हूंदो हुउसि फीमेल जे इशूज़ जे तरफ़, सफ़ा मूंखे नज़र ई कोन ईंदा हुआ। पर मुंहिंजी जॾहिं हिकिड़ी जॉब थी ऐं उन में मूंखे आसपास इलाही फीमेल हुयूं, ऐं जॾहिं पाण में ॻाल्हाइनि पियूं, मां चवनि पियो मूंखे बि ॿुधायो, देन आई रियलाइज़ त उन्हनि जा बि मसइला आहिनि, ऐं उहे रियल में मसइला आहिनि, उहे ईअं मसइला कोन्हनि के। सो जॾहिं तव्हां उन्हनि जे विच में वञो था, वेहो था, सम्झो था ॻाल्हियुनि खे, तॾहिं तव्हां रियलाइज़ कयो था त हा वाकई इशूज़ जेके आहिनि। पर उन जे अलावा जेकॾहिं तव्हां मेल खे बि उन मसइलनि ते ॻाल्हाइण लाइ घुरायो था, एटलीस्ट तव्हांखे इहा त ख़बर पए त इहो वायलेंस थिए छो पियो। सही, असां चऊं था थिए पियो, ठीकु आहे, को डाउट हिन में कोन्हे, अख़बारूं तव्हांजी भरियूं पयूं आहिनि रोज़, थिए पियो, असां बि उन ते ॻाल्हायूं पिया, थिए पियो। सही, हुन खां त पुछो पुट तूं छो पियो करीं? अगरि जेके आहिनि जेके करण वारा ऐं जेके चवनि था त न सुठा आहिनि, सपोर्टिव आहिनि, उन्हनि खे बि अॻियां अचणु खपे इन्हनि प्रोग्राम्स जे तवसुत सां, त उहे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए सघनि त एज़ अ मेल मां हीअं सम्झां थो ऐं हीअं शयूं आहिनि, मां बि त मर्द आहियां, मूंखे हीअ शइ हीअं नथी नज़र अचे, तव्हांखे ईअं त तव्हांजे ॿोड़ में लूणु मिर्च वधीक थी वियो आहे त तव्हां ज़ाल खे मारे छॾियो, तव्हांजे घर में धीउ ॼमी आहे त तव्हां ज़ाल खे मारे छॾियो, तलाक ॾेई छॾियोसि, या तव्हां हुनजी तज़लील कयो वई। इहे शयूं जेके आहिनि उहो मर्द जेको आहे उहो ॻाल्हाईंदो अगरि, त उहो वधीक इम्पैक्ट पवंदो एज़ कंपेयर टू फीमेल जॾहिं उहा ॻाल्हाए थी, त उहा त पंहिंजे मसइलनि जे बारे में उन्हनि खे लॻे थो इहा थी ॻाल्हाए पंहिंजे मसइलनि जे बारे में। सो इन ते मेल खे वधीक मूंखे लॻे थो इहे जेके जिन मर्दनि जो तव्हां ज़िक्र कयो था, इन्हनि मर्दनि खे अॻियां वधीक अचण जी ज़रूरत आहे, ऐं मीडिया ते वधीक अचण जी ज़रूरत आहे। तव्हांखे बि अहिड़नि मेल खे घुराइणु खपे जेके फेमिनिज़म खे सम्झनि था, उहे औरतुनि जे हक़नि जी तहरीक कोन्हे का, उहा बराबरी जी तहरीक आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुल, तव्हां बिल्कुलु सही चयो। अच्छा मैडम, ही तव्हांजो किताबु मुंहिंजे वाॾो पियल आहे, औरतुनि जी जागरता जी तारीख़। मां हिकु दफ़ो ॿीहर ज़रूरु किताबु जेको आहे सो पंहिंजे व्यूवर्स खे ॾेखारणु चाहींदमि। औरतुनि जी जागरता जी जेका तारीख़ आहे, कीअं इहा तहरीक या तारीख़ खे असां कीअं ॾिसूं था, तारीख़ असांखे छा ॿुधाए थी, छा बयानु करे थी, इहो त सॼो इन किताब में ज़रूरु आहे, पर मां चाहींदसि त थोरो जेकॾहिं समराइज़ तव्हां कंदव त कीअं समराइज़ कंदव? अच्छा, औरतुनि जी जेका तालीम आहे, जॾहिं खां वठी तालीम जो तसवुरु आयो आहे तॾहिं खां वठी औरतुनि जी तालीम जेका आहे उहा डिफरेंट तालीम रही, ऐं मर्दनि जी तालीम जेका आहे उहा डिफरेंट तालीम रही। मिसाल मर्दनि खे इहो सेखारियो वेंदो, सॼी इन में जेके आहिनि बाब आहिनि जिन में तारीख़ी तौर ते उन्हनि खे विरहायो वियो आहे त स्टेजिस तालीम कहिड़ा कहिड़ा तय कंदी रही, ऐं उन स्टेजिस जे दौरान औरतुनि ऐं मर्दनि जी तालीम कीअं डिफरेंट रही। सो मिसाल जॾहिं जंग जू कंदा हुआ, सेखारण जा फ़न सेखारींदा हुआ, जंग कीअं विड़बी आहे, तलवार कीअं कबी आहे, त ओॾी महिल औरतुनि खे सेखारींदा हुआ त सुठी औरत कीअं थिबो आहे, सुठी जेका आहे फीमेल मर्दनि खे कीअं अट्रैक्ट करे सघे थी, ऐं पंहिंजे बादशाह जे डिसीशन्स खे कीअं इन्फ्लुएंस करे सघे थी, उहा एलीट क्लास जी तालीम हूंदी। तॾहिं त हर कोई इंसान तालीम न हासिल करे सघंदो। सो जॾहिं उन खां पोइ जॾहिं ॿिया दौर आया, उन खां पोइ असांखे यादि आहे, असांजे पंहिंजे दौर जी ॻाल्हि यादि आहे, असांखे होम इकनॉमिक्स जी तालीम ॾिनी वेंदी, चांवर कीअं रधबा आहिनि, टोपो सिबो कीअं कबो आहे, असांखे इहा तालीम ॾिनी वई ताकी तव्हां सुठियूं ज़ालूं थी सघो। ऐं काफ़ी जेका आहे स्कूल्स में फर्स्ट पोज़ीशन अचण वारनि खे सिलाई मशीन गिफ्ट कई वेंदी हुई, छोकिरियुनि खे, यस छोकिरनि खे न, हा छोकिरनि खे तव्हां वञी सिलाई कढ़ाई कयो घर में। सो हा, इहे तालीम जेका आहे पंहिंजा स्टेजिस जेका आहे इन तरीक़े सां। ऐं हाणे जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था त कैरिकुलम में अञा बि उहो ई कॉन्टेक्स्ट जेको आहे उहो ई पियो हले। जेकॾहिं असां कैरिकुलम जी ॻाल्हि कयूं तॾहिं बि असांखे का नवाण नथी नज़र अचे, अगरि असां चऊं रोल मॉडल्स असां वटि कहिड़ा आहिनि तॾहिं बि असांखे नवाण नज़र कोन थी अचे। सो असांखे हिन जेका औरतुनि जी जागरता जी तारीख़ में इहो आहे त जॾहिं समाज चेंज थिए थो त तालीम बि चेंज थिए थी,
पर असां वटि समाज चेंज थियो आहे, तालीम उते ई बीठी आहे, कैरिकुलम खे चेंज करण जी ज़रूरत आहे। सही सही, जंहिंमें असांखे अहिड़ा रोल मॉडल। जी, मुंहिंजो इहो ई नेक्स्ट क्वेश्चन हुयो त अॼु जो असांजो जेको सिलेबस आहे उनखे कीअं ॾिसो था? जीअं तव्हां चयो त होम इकनॉमिक्स तव्हां पढ़ी ऐं उन में तव्हांखे चांवर ठाहिणु सेखारिया वेंदा हुया या सिधो ट्रोपो ॾियणु सेखारियो वेंदो हुयो या सेखारियो वेंदो हो त तव्हां जेको आहे सो पंहिंजे कपिड़नि जी कटिंग कीअं करे सघो था, पंहिंजे घर खे कीअं साफ़ु करियो था। उते ई जेकॾहिं वरी छोकिरनि जी एजुकेशन खे ॾिसिजे त उन्हनि खे सलीक़ो न सेखारियो वेंदो, हालांकि ॾिठो वञे त हा हा बिल्कुलु। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे पहिरीं शामिल करियूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मां सवेरा साहिबा कुंभर बि ॻाल्हायां अमरकोट खां। तव्हांखे मां पहिरीं त भलीकार चवंदसि प्रोग्राम में, ऐं मां चाहियां थी त तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ऐं किथां खां ॻाल्हायो पिया? मुंहिंजो नालो सवेरा साहिबा कुंभर आहे, मां अमरकोट खां ॻाल्हायां पई। जी, उमरकोट खां तव्हां सवेरा शामिल थिया आहियो प्रोग्राम में। दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। जी, छा चवणु चाहींदव? जी, अदी मुंहिंजो सुवाल इहो आहे त असांजे अॼु जे हिन मॉडर्न दौर में जे औरत खे तालीम जे मैदान में सभिनी खां अॻिते बि कयो वञे, हर फील्ड में औरत अॻिते आहे, त पोइ हुनखे अञा ताईं किथे न किथे अहिड़ी दुश्वारियूं अचनि थियूं जंहिंजे करे हू पोइ ते रहिजी थी वञे। किथे किथे हू पंहिंजी जेका तालीम जेका आहिनि हू नथी कंटिन्यू करे सघे। फर्ज़ करे हू अगरि जेकॾहिं 18 ईयर्स जी थी वई या हू बालिग थी वई त हुनखे तालीम जे तइलीम अॻिते करण खां रोकियो वञे थो अॼु जे हिन मतिलबु की मॉडर्न दौर में। त तव्हां हिन जे बारे में तव्हां पंहिंजा ख़्यालात जेके आहिनि उहो ॿुधायो, छो थो ईअं थियो वञे? सवेरा, तव्हांजो सुवाल ॾाढो सुठो आहे ऐं हिन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर मां पुछणु चाहींदमि त सवेरा मां पाण छा कंदियूं आहियो? मां पाण टीचर आहियां, गवर्नमेंट टीचर आहियां। ओके ओके, थैंक यू, ज़बरदस्त। अच्छा, प्रोग्राम जे हवाले सां छा चवंदव? प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻे पियो, या हीअ मोकलुनि जा जेके ॾींहं आहिनि इन्हनि जे बारे में बि पुछणु चाहींदमि त हीअ ॾींहुं कीअं स्पेंड कयो पिया? ये ॾींहं आउं पाण पंहिंजी जेका स्टडी जे हवाले सां किताब जेके आहिनि हुनजो मुतालो करे गुज़ारियां पई। ज़बरदस्त ज़बरदस्त। ओके सवेरा, थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। जी मैडम, तव्हां हिननि जो सुवाल ॿुधो आहे? मां चाहींदसि त पहिरीं इहा ई ॻाल्हि असां पाण बि इहा ई पई कईसीं त तालीम जेका आहे उहा एम्पावरमेंट में ट्रांसलेट न पई थिए। इहा एक्चुअल शइ आहे जेका मुंहिंजे रिसर्च जो बि एजेंडा या मकालो जेको आहे इन ते ई हो। सो हा, असांखे समाज खे चेंज करण जी ज़रूरत आहे, पर अगेन उन लाइ बि तालीम जी ज़रूरत आहे। मिसाल, असां जेकॾहिं छोकिरनि खे अलॻि ऐं छोकिरियुनि खे अलॻि तालीम ॾींदासीं त असांजे लाइ फ़र्क़ु जेके आहिनि उहे वाज़े थी वेंदा। बिल्कुलु ठीकु आहे। उन लाइ असांखे हिक ॿिए जो एतिराम ऐं इज़त उहा तालीम जे ज़रिए ई सेखारणी पवंदी। त औरतुनि जी बि इज़त हूंदी आहे ऐं मेल जी बि हूंदी आहे। पर मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त जेकॾहिं तव्हां किताबनि में केतिरो बि पढ़ायो, पर घर में जेकॾहिं हू ॾिसनि पिया त हुननि जी माउ ते तशदुद थिए पियो त उहो छोकिरो वॾो थी सुभाणे तशदुद ई कंदो। सो इन लाइ बि असांखे जिन घरनि में तशदुद, ॿाहिरिनि मुल्कनि में छा थींदो आहे, जॾहिं जंहिं घर में तशदुद थींदो आहे उहे ॿारनि खे हुतां खणी वेंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे हिकिड़े काउंसलिंग वारे रखंदा आहिनि ताकी इहो इन तशदुद जो हिसो न थियनि, हिसो न बणजनि। असांखे अलाए घणा साल लॻंदा उन ताईं पहुचण में, पर बहरहाल इहो आहे त ॿारनि जे साम्हूं चवनि था विढ़णु न खपे असांखे, ताकी ॿार इहो तशदुद इंटरनलाइज़ न करे, उहो सिखी न वञे, ताकी उहो फ्यूचर में उहो ज़रूरु कंदो। सो किताबनि में भली छा बि हुजे, असां वटि रोल मॉडल्स कहिड़ा आहिनि इहो बि असां वटि असांखे मीडिया जे थ्रू बि असांखे ॿुधाइणु खपे त हीउ उहो इंसानु आहे जंहिं पंहिंजी भेण खे, पंहिंजी धीउ खे, पंहिंजी वाइफ खे हीअं हीअं सपोर्ट कयो आहे हिन हिननि स्टेजिस ते, ऐं हूअ हीअं अॻिते निकिती आहे। त अहिड़ा रोल मॉडल्स जेके आहिनि उहे समाज जे लाइ एग्ज़ैक्टली मैडम, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां जवाबु ॾिनो आहे, ॾाढो ख़ूबसूरत तव्हां जवाबु ॾिनो आहे ग़ज़ाला साहिबा। अॼु जी जेका तालीम आहे उनखे ग़ज़ाला साहिबा कीअं ॾिसे थी, तालीम अॼु जी कीअं हुजणु घुरिजे, मां चाहींदसि त हिन ते बि तव्हां थोरो ॻाल्हाइजो। तालीम जेका आहे असां टू बी वेरी ऑनेस्ट मूंखे लॻे थो असांखे अञा ताईं बि हिकिड़ी शइ आहे न कल्चर, जेका असां घणो चवंदा आहियूं असांजो कल्चर आहे, असांजो कल्चर आहे। कल्चर हमेशह उन शइ खे चयो वेंदो आहे, असां सोशियोलॉजी में जेकॾहिं कल्चर खे डिफाइन कयूं त उहा हिकिड़ी ज़िंदा शइ आहे जेका चेंज थींदी रहंदी आहे। जेका बीही रही उहा कल्चर न आहे, उहो बीठल पाणी आहे, उहो सेवारियल पाणी आहे, उहो गंदो थींदो, उहो धप कंदो। जेसीं ताईं समाज हलंदो रहंदो चेंज अचण ई। ऐं उहे तव्हां हरारी जो तव्हां रेफरेंस ॾिनो, उन में बि तव्हां ॾिठो त समाज उहे ई हलिया आहिनि जिन चेंज कई, एडॉप्ट कयो आहे। जेके नथा कनि उहे रहिजी था वञनि पुठियां। सो असां अञा ताईं उन्हनि पुठियां रूट्स आहिनि, असांजो हीअं आहे, असांजो हीअं आहे। जॾहिं समाज चेंज थींदा, बदिलाव ॾे वेंदा त ज़रूरु मसइला बि थींदा न, उन्हनि खे हल जे लाइ असां वटि कहिड़ा हुजणु खपनि। असांजी तालीम जेका आहे क्वेश्चन बेस्ड कोन्हे,
मूंखे जेको सभिनी खां वधीक जेको आहे उहो तालीम जेका आहे उहा हुजणु खपे त ॿार खे तव्हां सोचण जी सम्झण जी सघ ॾियो, उन्हनि खे पुछण जी हिमत ॾियो। असां वटि सवाल करण खे बदतमीज़ी सम्झो वेंदो आहे। घर में अगरि केरु कुझु क्वेश्चन करे थो उनखे असां चवंदा आहियूं ही त वॾो नालाइक क़िस्म जो औलाद आहे, असां सां सवाल जवाब थो करे। स्कूल में जेकॾहिं उहो ॿारु सवाल करे थो त उनखे चवंदा बदतमीज़ी आहे। सो उहो ॿारु केॾांहुं वञे, एक्ज़ैक्टली। सो क्रिएटिविटी बेस्ड एजुकेशन हुजणु खपे, लर्निंग जेका आहे उहा प्रैक्टिकल हुजणु खपे, ऐं उन खां अलावा जेके रोल मॉडल्स आहिनि या जेके असां वटि एजुकेशन आहे उहा रटाफिकेशन ते न हुजणु खपे, उन्हनि रोल मॉडल जे बेसिस ते हुजणु खपे। मिसाल रोल मॉडल जी जॾहिं ॻाल्हि कयां थी रुगो माण्हुनि जी ॻाल्हि नथी कयां, उहे इन क़िस्म जा जेके आहिनि शहरनि जा मॉडल्स जेके आहिनि उहे ॾेखारिया वञनि ॿारनि खे, एक्सपोजर ॾिनो वञे, चाहे तव्हां फिज़िकली नथा बि वठी वञी सघो तॾहिं बि उन्हनि खे एक्सपोजर ॾिनो वञे त हिननि मुल्कनि में डिजिटली हेॾा एडवांस थी चुका आहिनि, तव्हां पंहिंजे मुल्क में छा था सुठो करणु चाहियो। मिसाल मां हिकिड़ो ॾींदमि तव्हांखे, अक्सर मां सोचींदी आहियां यूनिवर्सिटी जेके आहिनि 4 यूनिवर्सिटीज़ जामशोरे में कमु कंदियूं आहिनि, जेकॾहिं रुगो 4 यूनिवर्सिटी मिली करे हिकिड़ो प्रोजेक्ट जेको आहे इन ते कनि त जामशोरो जेको सिटी आहे, डिस्ट्रिक्ट खे बि छॾियो, सिटी जेको आहे उनजो नेकाल जो निज़ाम, तालीम जो निज़ाम, रोड रस्ता, स्कूल, कारोबार, इन्हनि जी रुगो हिकिड़ी डेटा ऐं उनजो हिकिड़ो मॉडल ठाहे पेश कनि गवर्नमेंट खे, त इहो केॾो न सुठो थींदो जो तव्हांखे हिकिड़ो ठहियल हिकिड़ी शइ मिली वेंदी ऐं उन ते तव्हांखे इम्प्लीमेंट करिणो हूंदो। मिसाल असां वटि मेहराण यूनिवर्सिटी बि आहे, असां वटि लम्स बि आहे, असां वटि सिंध यूनिवर्सिटी बि आहे। इहे सभु मिली करे ऐं जेकॾहिं असां आर्ट एंड डिज़ाइन वारनि खे बि खणूं त उहे सभु शयूं मिली करे तव्हांजो केतिरो ख़ूबसूरत हिकिड़ो शहर, हिकिड़ो मॉडल ठही सघे थो। ॾाढो सो इन लाइ असांखे कमु करण जी ज़रूरत आहे, छो त रिसर्च एक्चुअली जेका आहे असांजे कमु जेको आहे यूनिवर्सिटीज़ जो उहो इहो आहे, पर असां हिते डिग्रीज़ विरहाइण में एतिरा मशगूल थी विया आहियूं हलिया, एक्चुअल कमु जेको आहे उन खां असां हटी विया आहियूं, उन खां हटी विया आहियूं, नो डाउट। अच्छा मैडम, हिते तव्हांजो किताबु आहे, हिन में बाब सतो आहे 21वीं सदी ऐं टेक्नोलॉजी वारो इनकलाब, मां चाहींदसि त हिन ते बि तव्हां थोरो समराइज़ थोरो ॻाल्हायो। जी इन में समाज जेको आहे उहो कहिड़े तरफ़ वञी रहियो आहे, छोकिरियुनि जी तालीम खे अञा ताईं असां उते रुके वेठा आहियूं त इकोनॉमिक्स पढ़ंदियूं ऐं चांवर रधणु सिखंदियूं त असां नाकाफ़ी थी वेंदासीं। 21वीं सदीअ में अगरि जेकॾहिं औरत, मां ॾाढो अजीब सो मिसाल आहे इहो हिकिड़ो, पर असां लिमिटेड रहिजी विया आहियूं त असांखे शादी कंहिंसां करणी आहे, असांखे लाइफ पार्टनर कहिड़ो खपे, ऐं इन एसी ताईं असांजा जेके आहिनि छोकिरियुनि जा ख़्वाब इहे आहिनि त असांखे अमीरनि सां शादी करणी आहे, छोकिरनि जा बि इहे ई ख़्वाब आहिनि, असांखे उन सां करणी आहे जेका असांजी ओबीडियंट थी रहे असांखे। सो हाणे मां उन्हनि खे एग्ज़ाम्पल इहो ॾींदी आहियां, हाणे तव्हांखे इन जे बारे में परेशान थियण जी ज़रूरत न आहे, हाणे तव्हां उन लाइ बि पैसा गॾु कयो, हाणे उन लाइ बि तव्हांखे रोबोट्स जेके आहिनि उहे मुयसरु थी वेंदा हलिया। हाणे तव्हांखे इन परेशान थियण जी ॻाल्हि न आहे त हाणे तव्हांखे कतरीना कैफ सिंधी ॻाल्हाईंदड़ खपे त तव्हांखे मिली वेंदी पैसनि ते, ऐं तव्हांजी ओबीडियंट थी रहंदी। सो तव्हांखे हाणे परेशान थियण जी ज़रूरत न आहे, हाणे तव्हांजी इहो आहे त उहा कतरीना कैफ ठाहियो जेका तव्हांखे सिंधी ॻाल्हाइण उनखे अचे ऐं उहा तव्हांजी। सो उन तरफ़ उहा एजुकेशन जेका आहे उन तरफ़ जेकॾहिं तव्हां न वेंदव त ज़रूरु तव्हां रहिजी वेंदो, समाज खां कटिजी रहिजी वेंदो। सो हाणे उन में अगरि जेकॾहिं तव्हां समाज खे इन तरफ़ वठी था वञो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते वठी था वञो, टेक्नोलॉजी जे तरफ़ वठी था वञो, ऐं इहे सभु आहिनि छा चइबो आहे इनखे मटीरियल चेंजिस, ऐं उन लाइ तव्हां नॉन मटीरियल चेंजिस न कयूं जंहिंमें तव्हांजा रस्म रिवाज, सोचणु, रहणी करणी ऐं तव्हांजो ख़्यालात आहिनि उहे जेकॾहिं तव्हां चेंज न कया ऐं मोबाइल तव्हांजे हथ में अची वई त तव्हां ॾिसो था केॾो वॾो असां वटि हींअर इन जो साइड इफेक्ट्स आहिनि इन मोबाइल जा। जी बिल्कुलु, तव्हां ॾिसो था केतिरा वीडियोज़ जेके आहिनि उहे इन्हनि जा लीक थियनि था माण्हुनि जा, केतिरी बदतमीज़ी जेका आहे उहा हिकिड़ी औरत खे बर्दाश्त करणी थी पए, हिकिड़ी पॉलिटिशियन खे, हिकिड़ी लीडर खे बर्दाश्त करणी थी पए जॾहिं उहे अपोनेंट्स जे उन्हनि ते कमेंट्स कनि था। सो इहो सॼो छा आहे, इहो तव्हांजो कल्चर ई आहे, सकाफ़त ई आहे, पर इन सकाफ़त खे उन टेक्नोलॉजी जेकॾहिं आई आहे त उन सां मैच थियणु खपे, पर उहा मैच कोन थी आहे, उहा उते ई रही आहे त औरत खे ॿाहिरि न निकिरणो आहे। टेक्नोलॉजी अची वई, फोटू अची वियो, फोटो ते गुड ऐं नाइस लिखणो आहे, बसि ॻाल्हि ख़तमु। सही सही सही। सो इन लाइ उनखे असांखे हम आहंग करिणो आहे। सही, तव्हां बिल्कुलु सही था चओ। अच्छा, हूअं बि असां जेको आहे न थोरो ऑब्ज़र्व कयूं न, तव्हां पंहिंजे सोशल अकाउंट ते का सुठी शइ लिखंदव न तव्हांखे एतिरा कमेंट्स न ईंदा, पिक्चर पर उनजी बुनियाद उनजी बनस्बत तव्हां जेकॾहिं हिकिड़ो पंहिंजो फोटो लॻाए छॾंदव, भले तव्हां एतिरा ख़ूबसूरत न हुजो पर ख़ूबसूरत फोटो लॻाए छॾो, तव्हांखे घणा सारा कमेंट्स ईंदा आहिनि। अच्छा मैडम, हिकिड़ी रिवायती ही सभु शयूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल सां त अव्हां जहिड़ी शख़्सियत जॾहिं मौजूदु आहे त अव्हां सां इन तरह जो सवाल
सुवाल ज़रूरु करे सघिजे थो त जीअं तव्हां चयो त औरत अॼु जी छोकिरी बि जेको आहे सो ख़्वाबु ॾिसे थी त मूंखे हिकिड़ो अमीर छोकिरो खपे, मूंखे पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत करिणो आहे। न चाहींदे बि छोकिरी चाहींदी त मूंखे ख़ूबसूरत लॻणो आहे, न चाहींदे बि उहा उनखे हुजे कुझु न हुजे, उहा चाहींदी मूंखे गोल्ड पाइणो आहे। इन्हनि मुद्दे ख़ारिज सोचुनि मां, इन्हनि रिवायतुनि मां हिकु न्याणी कीअं निकिरी सघे थी? मां चाहींदसि इन ते तव्हां ज़रूरु ॻाल्हायो, हिकिड़ो ख़ूबसूरत मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं ज़रूरु पहुचे ऐं स्पेशली न्याणियुनि ताईं। हा, इन में जेकॾहिं तव्हां ॿियनि जे नज़र खां पाण खे ॾिसण जी कोशिशि कंदो त डेफिनेटली इन लूप में फासी वेंदो। ॿियनि जी नज़र सां तव्हां इनकम्प्लीट आहियो हमेशह। ऐं इहो बेसिकली असां जेकॾहिं इनखे इन डिटेल ॾिसूं न त इहो सॼो इकोनॉमिक्स जो क्वेश्चन आहे। त माना इकोनॉमी तव्हांजे दिमाग़ में इहो विझे थी त तव्हां इनसफिशियंट आहियो, तव्हांजो नक सही न आहे, सो तव्हां अचो प्लास्टिक सर्जरी करायो। तव्हांजा चप सही न आहिनि, तव्हां अची हेॾां असां वटि लेज़र करायो। तव्हां वटि जेको ख़ूबसूरत तव्हां नथा लॻो, तंहिंजे करे तव्हां अचो थोरा थनो कयूं तव्हांखे, तव्हां अचो तव्हांजा वार डिघा कयूं, तव्हां अचो तव्हांखे कपिड़ा ई ॾियूं, तव्हां सुठा लॻंदो। तव्हां हर जिते यादि अथव हिकिड़ी ब्रांड हूंदी हुई जेके चवंदा हुआ न पढ़ाई जी ज़रूरत आहे न तालीम जी, ऐं उन खां पोइ तव्हांजो रुॻो आहे क्रीम लॻायो, हाणे तव्हांजे लाइ हर दरवाज़ो खुली वेंदो। माना तव्हां बसि इन्हनि अहिड़नि एड्स ते बि जेको आहे न असां वटि पाबंदी हुजणु खपे, छो त इहे जेके नंढा नंढा एड्स हूंदा आहिनि, तव्हांखे 2 ॾींहंनि में 4 ॾींहंनि में गोरो थी वञणो, अच्छो थी वञणो आहे, इन तरह जा बि जेके एड्स आहिनि न उहे ख़ासि तौर ते छोकिरियुनि जे ज़हन खे ॾाढो जेको आहे न मफ़लूज बणाए छॾंदा आहिनि। बिल्कुलु, त उन लाइ पंहिंजो पाण खे पंहिंजी नज़र सां ॾिसो ऐं पंहिंजो पाण खे प्यार जी नज़र सां ॾिसो। जी बिल्कुलु, बजाए जो तव्हांखे ॿिए कंहिंजे अप्रूवल जी ज़रूरत हुजे त तव्हां सुठा लॻो था, तव्हां नथा लॻो, तव्हां स्मार्ट आहियो, तव्हां न आहियो, तव्हांजो पंहिंजो दिमाग़ छा थो चए, तव्हांखे इहा जेका शइ आहे त तव्हां पंहिंजे अंदर में केतिरा कंप्लीट महसूसु कयो था, इहा वधीक इम्पोर्टेंट आहे। रादर देन त तव्हां माण्हुनि जे उनजे फ्लो में उनखे फ्लो खे फॉलो कंदा वञो त बसि ॿियनि खे आहे त मूंखे बि इहा हुजणु खपे। मां इहो ई त चवां थी त क्रिटिकल थिंकिंग क्वेश्चन कयो, छो आहे हुजणु खपे, छो हुजणु खपे। माण्हू चवंदा असां अमीर थियणु, छो? मुंहिंजा ॿारनि खां मां पंहिंजे ॿारनि खां पुछंदी आहियां तव्हां छा थियणु था चाहियो, चवंदा आहिनि असां अमीर था थियणु चाहियूं। मां चवंदी छा अमीर थियणु त हिकिड़ो रस्तो आहे, पर कंदव छा अमीर थी करे? उनजे लाइ त तव्हां कुझु प्लान कयो न, हलो अमीर थियणु चाहियो था, ठीकु आहे, पर उन खां पोइ छा? पोइ तव्हां ख़ुशि थींदो न? ख़ुशी त इन अमीर थियण सां ऐं ग़रीब थियण सां हूंदी कोन्हे का। सो तव्हां अमीर थियण खां पोइ छा कंदो, उहो गोल इम्पोर्टेंट आहे। उहो तव्हांजो जेको विज़न आहे, जेको ब्रॉड आहे, उहो तव्हांजो वधीक इम्पोर्टेंट आहे। रादर देन त तव्हां बसि अमीर थींदो ऐं घुमंदो फिरंदो ऐं ॾाढा ब्रांड जा कपिड़ा ऐं बैग्स खणी हलंदो ऐं इन खां पोइ तव्हां ख़ुशि गुज़ारींदो, इन सां ख़ुशी न आहे। सो जेसि ताईं तव्हां पंहिंजो विज़न खे वाइड न कंदो, जेसि ताईं तव्हां कॾहिं बि ख़ुशि नथा रही सघो। ऐं पंहिंजो पाण खे मां इहो मैसेज ॾींदमि त पंहिंजो पाण खे पंहिंजी नज़र सां ॾिसो, माण्हुनि जी नज़र सां न ॾिसो। जी बिल्कुलु, अलाह साईं हर इंसान खे ॾाढो ख़ूबसूरत बणायो आहे ऐं रब साईं का बि अहिड़ी शइ दुनिया में तख़लीक़ न कई आहे जंहिंजो को मक़सदु न हुजे। त इंसान खे पंहिंजो पाण खे जेको आहे न पंहिंजो पाण खे मज़बूत बणाइण जे लाइ मूंखे लॻे थो पंहिंजो पाण ते कमु करणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। तव्हांजी ॻाल्हि मूंखे ॾाढी ख़ूबसूरत लॻी त ॿियनि जी नज़र सां पंहिंजो पाण खे न ॾिसो, पर पंहिंजी नज़र सां ॾिसो, पंहिंजी ग्रूमिंग ते तव्हां कमु कयो, ॾाढो लाज़िम करार आहे इंसान जी ज़ात ते ऐं हर इंसान ते। इहा छोकिरी या हिकु छोकिरे जी ॻाल्हि न आहे, कंहिं जेंडर जी ॻाल्हि न पिया कयूं, हर इंसान जी पाण ॻाल्हि कयूं पिया। अच्छा मैडम, सोशलॉजी तव्हां स्टार्टिंग में चयो त मूंखे उहा इंस्पिरेशन पंहिंजे घर मां मिली, तॾहिं शायदि मां मुंहिंजी नेचर बि इन तरह जी हुई, तॾहिं इन फील्ड जे तरफ़ मां अॻियां वधियसि। पर तव्हांजे अॻियां बि त काफ़ी सारा ऑप्शन्स हूंदा न, ऐं तव्हां कुझु सोचियो हूंदो, तव्हांजा बि कुझु गोल्स हूंदा। सो छा गोल्स हुया ऐं छा उन्हनि ताईं पहुतव, या ज़िंदगी में हिकिड़ो इहो पैटर्न, हिकिड़ो रस्तो मिलियो त तव्हां पंहिंजो पाण खे संवारे सघियो, ठाहे सघियो? हा, मुंहिंजो इहो अक्सर मूंखां माण्हू क्वेश्चन पुछंदा आहिनि त तव्हांजो छा हो, नंढे हूंदे तव्हां छा सोचियो थियण जो? सो नंढे हूंदे मुंहिंजी जेका सोच हुई उहा ई हुई त मां ॾुख खे नथी ॾिसणु चाहियां, मां चाहियां थी सॼे दुनिया में ख़ुशी हुजे। ऐं मां इहो सोचींदी हुअमि त माण्हू छो था रोइनि, छो माना उहे फील था कनि एॾो पंहिंजो पाण खे अकेलो, ऐं उन्हनि जे ॿुधण वारो केरु कोन्हे ऐं उन्हनि खे मसइलनि खे हल करण वारो केरु कोन्हे। सो इन जे करे ई शायदि मां इन फील्ड में बि आयमि। पर ज़रूरु जॾहिं मां आयमि त मूं वटि इलाही फील्ड्स हुयूं त मसइलनि खे हल करण लाइ, मिसाल मां डॉक्टर बि थी पई सघियमि, मसइलनि खे हल करण लाइ मां इंजीनियर बि थी पई सघियमि। पर एक्चुअली जॾहिं मां मेडिकल जी मां जेको आहे एंट्री टेस्ट लाइ जॾहिं मूंखे शौक़ु न हो, मुंहिंजी माउ खे ॾाढो शौक़ु हो हुनजो त मुंहिंजी धीउ खे मां डॉक्टर कंदमि ऐं हीअ जेका आहे पढ़ाई में थोरी सुठी आहे। जीअं हिकिड़ो घर में ॿारु हूंदो आहे थोरो चङो हूंदो आहे त चवंदा आहिनि सर तूं डॉक्टर थींदे। सही सही। हा, सो मूं ते बि ॾाढो प्रेशर हो, पर मां उनखे प्रेशर खे जेको आहे, मुंहिंजी माउ हींअर ॿुधंदी हूंदी खिलंदी उन ॻाल्हि तां, त मां इत्काफ़ में वेही रहियमि
त मुंहिंजो मूंखे टेस्ट न आहे ॾियणी। अच्छा। मूंखे वञिणो ई न आहे मेडिकल में। मुंहिंजो माना इहा फील्ड न आहे, मतिलबु मां पंहिंजो पाण खे हुन में। एंड देन जॾहिं मां मास्टर्स करे रही हुअमि तॾहिं मुंहिंजी असां वटि हिकिड़ो हूंदो आहे रिसर्च जो न, त उन वक़्तु रिसर्च ईअं बि करे लिखी ॾेई सघिजे थी। असां पाण यूनिवर्सिटीज़ मां सभु जेके पढ़नि था उन्हनि खे ख़बर हूंदी, पर मूं एक्चुअल रिसर्च कई हुई मास्टर्स में, ऐं उहा मुंहिंजी हुई इम्पैक्ट ऑफ माइक्रो क्रेडिट एंड वुमेन एम्पावरमेंट, तंहिं दौर में बि मास्टर्स जी जेका मुंहिंजी, ऐं उहा मूं कई हुई टंडो मोहम्मद ख़ान में हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन हुई उन्हनि वटि। त जॾहिं मां उन्हनि वटि इंटर्नशिप कई ऐं प्रोजेक्ट जेको आहे उनजे कम जे दौरान मां ॻोठ वारनि औरतुनि सां मिलियमि, त रियल सेंस में मूंखे हिकिड़ो फील थियो त हीअ आहे मुंहिंजी उहा एरिया जंहिं ते मूंखे कमु करणु खपे। हीअ जेका किक मिलंदी आहे न, त उहा किक जेका आहे उहा मूंखे उन फील्ड वर्क जे दौरान मिली। मां तव्हां औरतुनि सां जॾहिं ॻोठ वारनि सां ख़ासि तौर ते ऐं उन्हनि जे पंहिंजे लहजे में उन्हनि जा पंहिंजा ॾुख ख़ुशियूं जॾहिं तव्हां उन्हनि जो ॿुधो था ऐं उन्हनि जे वेझो वञो था, तॾहिं तव्हांखे रियलाइज़ थिए थो त असल शइ त हीअ आहे, ओरिजिनल शइ त हीअ आहे। हिननि जा जेकॾहिं असां कंहिं कमु थोरो बि अची सघूं था, त एक्चुअल जेका असांजो गोल आहे उहो इहो हुजणु खपे। सही सही। सो मूंखे उतां खां इंस्पिरेशन मिली, ऐं उहो मुंहिंजो जेको कमु आहे उहो पोइ जॾहिं मुंहिंजी जॉब थी वई ऐं मूंखे PhD करण जो मौक़ो मिलियो, तॾहिं बि मूं औरतुनि जी तालीम खे ई ज़बरदस्त, तमामु बहितरीनु, तमामु सुठो। अच्छा मैडम, मां काफ़ी अहिड़ियूं औरतूं ॾिसंदी आहियां, रोज़ जी बुनियाद ते काफ़ी माण्हुनि सां इंटरेक्शन थिए थो, MPhil खां पोइ ऐं फैमिली ऐं तव्हांजी जॉब, तव्हांजी सोशलाइज़ेशन, त PhD किथे क्वेश्चन मार्क रहिजी वेंदो आहे। तव्हां मतिलबु इहा कंसिस्टेंसी कीअं आई त MPhil खां पोइ PhD केतिरो टाइम विच में तव्हां लॻायो, गैप केतिरो हुयो? अच्छा, मुंहिंजो जेको आहे पढ़ण जो को बि गैप न रहियो आहे, जेकॾहिं मां चवां। हा, मूं कंटिन्यूसली जॾहिं मां अञा फर्स्ट ईयर इंटर में बि हुअमि तॾहिं मां वॾा वॾा नॉवल पढ़ी छॾिया, ऐं असां जॾहिं डिस्कस कंदा हुआसीं पंहिंजे क्लास फेलोज़ में यूनिवर्सिटीज़ में, त मां हुननि खे ॿुधाईंदी मां हीअ पढ़ियल आहे। हा, त मतिलबु मूंखे पढ़ण जो शौक़ु त शुरू खां वठी रहियो आहे, ऐं असांजे घर में सभिनी खे रहियो आहे। असां एतिरे हद ताईं जो असांजी जेको झेड़ो आहे उहो किताब तां थींदो त पहिरीं मां पढ़ां। सो असांजो जेको झेड़ो आहे उहो इहो थींदो। सो इन जे करे असांजे घर में पढ़ाईअ जो त रुझान रहियो, ऐं उन खां पोइ जॾहिं मां हिन में एजुकेशन जी फील्ड में आयमि त हिकिड़े टीचर जे लाइ त इहो मस्ट थो थी वञे त तव्हां पढ़ो, अपडेटेड रहो। तव्हां जेकॾहिं अपडेटेड नथा रहो त तव्हां आउटडेटेड था थी वञो। जी बिल्कुलु ईअं ई आहे। सो इन जे करे तव्हांखे डेली बेसिस ते जॾहिं तव्हां लेक्चर जी तयारी कयो था तॾहिं तव्हांखे ज़रूरु नयूं थ्योरीज़, नया जेके बि डायमेंशन्स रिसर्च जा अचनि पिया, उन्हनि में तव्हांखे इन रहणो थो पए। सो तव्हां कॾहिं बि उन खां आउट ऑफ टच नथा वञी सघो। इहे सभु शयूं मुंहिंजूं हुयूं। उन खां पोइ ॿार ऐं घर ऐं उन्हनि जे मूंखे थोरो टाइम लॻी वियो, 10 साल लॻा मूंखे एक्चुअली। तव्हां इहो न सम्झो त कोई जल्दी थी वियो। सो 10 साल मूंखे लॻा PhD करण में, ऐं उन खां पोइ पर मुंहिंजो इहो जेको आहे लिखण वारो जेको कमु आहे उहो कंसिस्टेंसी सां हलियो आहे उन जे दौरान। छो त मूंखे लॻे थो त जेके PhDs आहिनि उहे त हिकिड़े वेबसाइट ते पयूं आहिनि ऐं किताबनि में पयूं आहिनि, उहे अलाए पहुचनि बि पयूं, अलाए जंहिं आम माण्हूअ ताईं उनजी पहुच अचाए। उन जे लाइ मूंखे लॻे थो त जेके अख़बारी मकाला आहिनि उहे लिखणु खपनि, ताकी आम माण्हूअ ताईं जेका आहे, जीअं तव्हांजो हिकिड़ो रोल आहे, तव्हां हिकिड़े प्रोग्राम जे थ्रू माण्हुनि ताईं पहुचो था, उन्हनि खे पंहिंजो मैसेज डिलीवर कयो था, त मुंहिंजो वरी चैनल जेको आहे उहो अख़बारूं आहिनि, उन्हनि जे थ्रू मां पंहिंजो जेको मैसेज जेको ॾियणु चाहियां थी त समाज खे केॾे ॾांहुं वञणु खपे, ऐं उहा एक्चुअल जेका चेंज आहे उहा मूंखे लॻे थो माण्हुनि मां ईंदी। उहे ई पॉलिटिशियन खे बि जेको आहे एम्फेसाइज़ कराए सघंदा त ही पॉलिसी ऐं हिन तरफ़ कमु करणु खपे। इन जे करे मूंखे लॻे थो त उहा अहम शइ जेका आहे उहा इहा आहे त तव्हां पंहिंजो समाज में हिकिड़ो रोल जेको आहे उहो प्ले कंदा हलो। नो डाउट त उन में तव्हांखे घर जूं ज़िमेदारियूं हूंदियूं, ॿार हूंदा, इहा बि हिकिड़ी हर कंहिंजी ज़िमेदारी आहे, पर असां हिकिड़े समाज में रहूं था त उन में बि समाज में हुजण जो बि हिकिड़ो रोल तव्हांखे प्ले। वाओ, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां जेको आहे सो हर तरह निभायो बि आहे, ऐं तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां। जी माशाल्लाह, बिल्कुलु इंसान जे हथ में कोशिशि ई हूंदी आहे। कामयाबियूं त रब पाक नसीब कंदो आहे, इज़तूं त रब नसीब कंदो आहे, वत इज़्ज़ मन तशा वत ज़िल्ल मन तशा। व्यूअर्स वधीक कंटिन्यू करियूं था प्रोग्राम खे, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक, चुनाड़ी ब्रेक आहे, सो काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में, ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां हिकिड़ो प्रोग्राम, ॾाढो मूंखे लॻे पियो कंपोज़्ड वे में हिकिड़ो प्रोग्राम असांजे व्यूअर्स ताईं पहुतो आहे। मैडम, मां थोरो पुछणु चाहींदमि यूनिवर्सिटी जो उहो टाइम
हिकिड़ो प्रॉपर स्केजुअल में हलणु, सवेर उथणु, ॿारनि ताईं उहा रसाई, स्टूडेंट्स सां पूरो टाइम तव्हांजो गुज़रे थो, केतिरो पंहिंजो पाण खे रिलैक्स उते करे सघंदा आहियो, कीअं टाइम गुज़रंदो आहे, केतिरो पंहिंजो पाण खे मुतमइन सम्झंदा आहियो? जी प्लीज़। इहो पहिरीं शुरूआत में जॾहिं तव्हां ॾिसंदो अगरि मुंहिंजी ज़िंदगी जॾहिं ॿार नंढा हूंदा हुआ तॾहिं मूंखे ॾाढो टफ लॻंदो हो ऐं उन दौरान जॾहिं मुंहिंजी PhD ऐं उहा फ्रस्ट्रेशन बि हूंदी आहे त न पई थिए, मुंहिंजो कमु न पियो थिए ऐं तव्हांजी जॉब बि क्लासिस बि वठणा आहिनि ऐं कंहिं कंहिं दौर में त मूं 5-5, 6 क्लासिस बि वरिता आहिनि हिकिड़े ॾींहं में। सो टफ बि रहियो आहे, कॾहिं कॾहिं इहो अची वेंदो आहे पर उनखे मुंहुं ॾेई वञिबो आहे। उन खां अलावा मूंखे इहो हूंदो आहे त मूंखे छा इम्पोर्टेंट आहे, मां कढंदी आहियां त हीअ इम्पोर्टेंट शइ आहे, हिनखे मूंखे करिणो आहे, हीअ इम्पोर्टेंट न आहे, इन लाइ मूंखे हिनखे थोरो टाइम घटि ॾियणो आहे, इहो मुंहिंजे लाइ अहमियत नथो रखे या मुंहिंजे फ्यूचर में या मुंहिंजे हिन वक़्त जी ग्रोथ में मूंखे इम्पोर्टेंट नथो लॻे, इन जे करे हिनखे थोरो साइड ते कयूं। सो हा, इनखे टाइम मैनेजमेंट इलाही इम्पोर्टेंट आहे, जेकॾहिं तव्हां नथा कयो त ज़रूरु। इलाही माण्हुनि खे मूं ॾिठो आहे त ख़ासि तौर ते औरतूं, हिकिड़े सेमिनार में असां वियासीं ऐं हुननि असांखे चयो त तव्हांखे हिते औरतुनि जे हक़नि जे बारे में ॻाल्हाइणो आहे ऐं मुंहिंजे सभिनी ॻोठ वारनि औरतुनि खे ॾिठो पिए त उहे सभु एॾियूं परेशान वेठियूं हुयूं त मतिलबु असांजे घरनि में असांजा ॿार आहिनि, असांखे मानी जो टाइम थियो, असांखे पचाइणी आहे वञी त मूंखे असांखे उॾां वञिणो आहे ऐं हीअ तकरीरूं करे ख़तमु कंदियूं त असां घर वञूं। त देन इहा शइ मूंखे रियलाइज़, इहा असां सभिनी जे घरनि में आहे, असां सभिनी खे इहे ई कम करणा हूंदा आहिनि। सो इन टाइम मैनेजमेंट जेको आहे उहो इम्पोर्टेंट आहे। केतिरो बि तव्हां खणी केतिरो चओ त असां औरतूं आहियूं, असां अवेयरनेस अची वई असांखे, पर कमु त असांजो बि उहो ई आहे घर में मानी पचाइण वारो। सो इन्हनि शयुनि खे मैनेज करणु, टाइम खे मैनेज करणु एक्चुअली इहो वॾो जेको आहे गोल आहे हिकिड़ी फीमेल लाइ, तमामु घणो वॾो टास्क आहे। उन में प्रायोरिटाइज़ करणु इम्पोर्टेंस छा आहे, मिसाल जॾहिं मुंहिंजा ॿार जेके आहिनि उहे उन ग्रोइंग एज में हुआ उन वक़्तु मूं इलाही शयुनि खे जेको आहे उहो साइड ते रखे छॾियो हो। जीअं असांजो जेको आहे रिसर्च मूं इलाही PhD ते जॾहिं मूं ॾिनो पिए त मां मकालनि ते टाइम न पिए ॾिनो, हा, त मूं ॿियनि शयुनि खे थोरो साइड में रखियो या आउटिंग या घुमण खे थोरो साइड में रखे छॾियो। पर जीअं मुंहिंजा वरी ॿार वॾा थी विया आहिनि हाणे, त मुंहिंजो जेको हींअर पोस्ट डॉक थियो त उहो मां सम्झां थी मुंहिंजा ॿार जेकॾहिं एॾा सुलझियल न हुजनि हा जो उहे घर खे संभाले न पंहिंजो मुंहिंजी बि हेल्प कनि त मां न करे सघां हा। मां इस्लामाबाद वञणु उते रहणु हिकिड़ो वॾो माना टास्क आहे हिकिड़ी फीमेल लाइ, घर छॾणु ऐं ॿार छॾणु, त तंहिंजे करे उहो सभु कुझु मां पंहिंजे ॿारनि खे अहिड़ो एम्पावर करण जी कोशिशि कई आहे ताकी तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजी थोरी घटि तव्हांखे ज़रूरत पए, तव्हां थोरा एम्पावर्ड थियो। हा, इहो तमामु ज़रूरी आहे। असां वटि इहो आहे त माण्हू ख़ासि तौर ते असांजा ॿार जेके आहिनि उहे असांजे हथ जी मानी खाईंदा, गरम मानी खाईंदा, असां उन्हनि खे, त मां थोरा थोरा नंढड़ा टास्क जेके आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे बि पंहिंजे कमनि जा, त मिसाल तव्हांजा शर्ट गंदी पई आहे उनखे तव्हां पाण धोई सघो था, तव्हांखे अगरि जेकॾहिं कुझु करिणो आहे किचन में त तव्हां सेफ्टी जेके आहिनि उनखे नज़र में रखंदे ऐं तव्हां पंहिंजो कमु करे सघो था। सो मां कोशिशि इहा कई आहे त मां उन्हनि खे इम्पावर कयां, ॿारनि खे बि इम्पावर। ॾाढो मज़ो थो अचे अगरि ॿारनि खे तव्हां इम्पावर थींदे ॾिसो था न त हिकिड़ी ख़ुशी जो उहो अहसासु थिए थो त हीअ तव्हां ठाहिया आहिनि। जॾहिं तव्हां स्टूडेंट्स, मां स्टूडेंट्स खे कॾहिं बि इग्नोर न कयो आहे, बसि मूं इहो टास्क रखियो आहे जॾहिं मां क्लास में वेंदी आहियां त मां वेल प्रिपेयर्ड हुजां, मूंखे लेक्चर जेको मां ॾियणु वञा थी हितां हुतां जी दुनिया जूं ख़बरूं न करियां, मां पंहिंजे लेक्चर ते फोकस्ड रहां, मां पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजो कमु कयां। ऐं एक्चुअली जॾहिं तव्हां क्लास मां निकिरो था न, तव्हांखे जेको फीडबैक मिले थो उहो मूंखे लॻे थो मुंहिंजे लाइ ताक़त आहे। मां बि ॿुधाइनि अव्हांजे लाइ, अव्हांजे स्टूडेंट्स जी ज़बानी डेफिनेटली हिकु उस्ताद जे लाइ उहा ख़ुराक थिए थी, उहा उनजी ताक़त थिए थी, उनखे उहा ई शइ हिमत ॾींदी आहे, हौसलो ॾींदी आहे उहो उस्ताद। उनखां पोइ ई मूंखे लॻे थो त उन कंटिन्यूअस फॉर्म में हिकिड़ो सुठे तरीक़े सां निभाए सघंदा आहिनि। तव्हांजा केतिरा ई स्टूडेंट्स ऐं तव्हांजा उहे स्टूडेंट्स जेके रोल मॉडल जी तहत असांजी हिन समाज में सुठो सर्व कनि पिया, उन्हनि खे बि मुंहिंजे लाइ हिकिड़ी ऑनर जी ॻाल्हि आहे त उहे इलाही कमु कनि पिया ऐं उहे इलाही सुठो कमु कनि पिया। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं मां सम्झी बि विया हूंदा की स्टूडेंट जी मां ॻाल्हि करियां पई, ऐं मूंखे लॻे पियो त हीअ मुंहिंजी ख़ुशकिस्मती बि आहे त तव्हांजो हिकिड़ो बैकग्राउंड खे बि मां थोरो ॼाणा सुञाणा पई ऐं तव्हांजे कम सां बि थोरी घणी जेको आहे न उहो जान पहचान आहे, ॼाण सुञाण आहे, तव्हांजे स्टूडेंट्स सां बि उहा ॼाण सुञाण आहे। त इहे रीज़न्स आहिनि त अॼु जो प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचे पियो। मां हमेशह चवंदी आहियां मैडम
त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे उन इंसान सां इंटरव्यू करणु जंहिंखे तव्हां तमामु घणो सुञाणो था या जंहिंखे बिल्कुलु बि नथा सुञाणो पर विचथर जंहिंखे तव्हां थोरो ॼाणींदा सुञाणींदा आहियो त मूंखे लॻंदो आहे उन सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु ॾाढो सुठो रहंदो आहे सो अॼु इहो प्रूफ बि थियो आहे अच्छा वेल तव्हां लिखण जी ॻाल्हि कई त लिखण जो तरीक़ेकार कीअं हूंदो आहे मतिलबु उहो पेपर राइटिंग हूंदी आहे या लैपटॉप ते कमु कंदा आहियो अञा सिंधी में मुंहिंजी एॾी सुठी न आहे जो मां सिंधी में लैपटॉप ते लिखां मां पेन ऐं पेपर वारी आहियां अञा ताईं सो मां उहो मैडम सेंड करणु ऐं उहो त ॾुखियाई न थींदी आहे फोटोस क्लिक करणु क्लिक करे उनखे जेको आहे हाणे अॼुकल्ह अहिड़ा सुठा अची विया आहिनि हलिया एप्स हा सो उन में तव्हां एप्स में कयो ऐं उन खां पोइ तव्हां उन्हनि ॾे शेयर कयो ऐं वीचारनि जी महिरबानी आहे उहे मुंहिंजी राइटिंग वग़ैरह सम्झी था वञनि हा हा बिल्कुलु अञा ताईं छो त हर कोई अॼुकल्ह जेको आहे न हा बिल्कुलु सो अञा मूंखे हिन ते अञा बि असांखे बि वक़्त सां गॾु हम आहंग थियणो पवंदो जी बिल्कुलु जेकॾहिं न थींदासीं त ज़रूरु असां बि रहिजी वेंदासीं सो असांखे बि इन्हनि शयुनि ॾे अचणु खपे ऐं कंप्यूटर खे अञा मिसाल मां पंहिंजी अगरि ॻाल्हि कयां पंहिंजे डिपार्टमेंट लेवल ते ॻाल्हि कयां त मां सुठी आहियां मुंहिंजी कंप्यूटर लिटरेसी तमामु सुठी आहे पर सिंधी असां वटि एॾो घणो यूज़ ई नथो थिए इन जे करे असां थोरा रिलैक्स लॻा पिया आहियूं त हाणे सिंधी में तंहिंजे करे इंग्लिश वारा मां अञा बि कंप्यूटर ते कंप्यूटराइज़ कंदी आहियां टाइपिंग कंदी आहियां पंहिंजी ऐं मूंखे इलाही चङी ख़ासी नॉलेज आहे कंप्यूटर जी त मूंखे न आहे सॉफ्टवेयर चङा ख़ासा असांजा जेके रिसर्च में अप्लाई थियनि था त उहे मोस्टली असां यूनिवर्सिटीज़ में उहे सॉफ्टवेयर जी जेका आहे उहा वठंदा आहियूं ऐं उहे हलायूं था सो इन जे करे असांखे चङी ख़ासी नॉलेज आहे सही अच्छा ही डिफरेंट क्लासिस सेमिनार्स ट्रेनिंग्स इन्हनि खे कीअं टाइम ॾींदा आहियो हा मूं जीअं पहिरीं ॿुधायो त टाइम मैनेजमेंट करणी पवंदी आहे ऐं उन खां अलावा मूंखे जेको आहे सो हिकिड़ो त जॾहिं तव्हांजो पैशन हुजे जॾहिं तव्हांखे शौक़ु हुजे त तव्हांजो टाइम निकिरी ईंदो आहे जॾहिं तव्हांखे का शइ क्लिक करे थी लिखण लाइ त तव्हां ॾिसो पिया तव्हांजे आस पास ई रोज़मर्रा में उहो तव्हां वटि सेंसिटिव दिलि हुजणु खपे शयूं त आहिनि आस पास त छा पियो थिए छो पियो थिए सभु ॾिसनि पिया सभु ऑब्ज़र्व कनि पिया पर उन लाइ तव्हांखे सेंसिटिव दिलि हुजणु खपे त तव्हां उन्हनि खे ॾिसंदो ऐं उन्हनि खे लिखण ते तव्हांखे उहा जेका दिलि आहे उहा चवंदी त तव्हां हिन ते हीअ टॉपिक आहे एक्चुअली जंहिं ते तव्हांखे लिखणु खपे ऐं जेके ट्रेनिंग्स वग़ैरह आहिनि उन में मां जेको आहे अक्सर टाइम जेको आहे उहो वीकेंड्स जो कढंदी आहियां ट्रेनिंग्स ज़रूरु मूंखे यूनिवर्सिटी जे टाइमिंग्स में कोन मिलंदो आहे सो पोइ मूंखे वीकेंड्स जो ॾियणो पवंदो आहे टाइम कढणो पवंदो आहे सो इन जे करे पोइ ईअं मैनेज कंदी आहियां बाक़ी उन खां अलावा जेकॾहिं लिखण जो जेको जेसीं ताईं तालुक़ु आहे त उहो मूंखे अक्सर मुंहिंजी जेका आहे राति जी निंड ख़राबु इन जे करे थींदी आहे जो मूंखे को ख़्यालु को वहम को मुंहिंजे दिमाग़ में हलंदो आहे इहा शइ त उहा आहे जो असां जेसीं ताईं न उहो भरपाव न करियूं न जेका शइ हले पई उनखे लिखी कंप्लीट न कयूं तेसीं ताईं निंड त ईंदी ई न आहे न अच्छा मैडम उन खां अलावा फैमिली सां टाइम स्पेंड करणु ऐं काॾे वञणु घुमणु फिरणु इहो कीअं सभु हूंदो आहे हा ॿारनि खे मां इहो कयो आहे हाणे 2-3 सालनि खां त मां उन्हनि खे हिकिड़ो इंटरनेशनल ट्रिप हर साल करायां थी अच्छा हा इहे 5-6 साल थी विया आहिनि मां उन्हनि खे कोशिशि कंदी आहियां त हिननि खे ॿाहिरि जो एक्सपोजर ज़रूरु सही बाक़ी कुझु माण्हू मूंखे चवनि था त तूं जेकॾहिं पैसा गॾु न पई करी बचाए न पई रखी ऐं जेको आहे सो माण्हू इहे पैसा विञाईंदा आहिनि जा पर मां चवां थी मूंखे लॻे थो हीउ असुलु जेको आहे न ज़ेवर उहो इहो आहे त तव्हां हिननि खे एक्सपोजर ॾियो ॿारनि खे ऐं उहो मूंखे बि थोरो ट्रेवलिंग सां आहे लगाव आहे छो त मां बि माण्हुनि खे कल्चर्स खे डिफरेंट जेके कम्युनिटीज़ आहिनि उन्हनि खे ऑब्ज़र्व करणु चाहियां थी उन्हनि वटि छा पियो थिए असां वटि छा पियो थिए ऐं असां छा करे सघूं था इन जे करे असांखे ॿाहिरि निकिरणु खपे काफ़ी माण्हू हिन ते तनक़ीद कंदा हूंदा आहिनि हिन वटि त घणो पैसो अची वियो आहे त घुमनि था पर ईअं न आहे असांखे ख़बर हूंदी ऐं तव्हांजी प्रायोरिटी छा आहे मिसाल मां हिननि पैसनि मां गाॾियूं बंगला ॿियो बि कुझु वठी सघां ज़मीनूं बि वठी सघां थी कारोबार बि शुरू करे सघां थी तव्हांजो अगेन पैशन आहे तव्हां छा था करणु सही बिल्कुलु सही मुंहिंजो इहो पैशन आहे त मूंखे लॻे थो हिकिड़ी ज़िंदगी आहे उन तमामु मुख़्तसिर आहे ऐं उन में पाण बि इंजॉय कजे ॿारनि खे बि मेमोरीज़ ठाहे ॾिजे जी बिल्कुलु इन जे करे तव्हां मूंखे हूअं बि जेको आहे न मूंखे छा सभिनीनि खे ईअं ई लॻंदो हूंदो त पेरेंट्स वालिद हुजे या वालिदा हुजे सभु कुझु पंहिंजे औलाद जे लाइ करे रहिया हूंदा आहिनि ऐं सभ खां वॾो सरमायो उन्हनि जे लाइ इहो ई आहे त उहे उन्हनि ते छा ख़र्चु करे रहिया हूंदा आहिनि उन्हनि जी तालीम उन्हनि जो एक्सपोजर उन्हनि खे बिल्ड करण जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे उन्हनि जो किरदारु ठाहिण जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे मैडम तमामु औरतुनि खे तमामु नियाणियुनि खे छा मैसेज ॾींदव तव्हांजो छा मैसेज हूंदो मां चाहींदसि त तव्हां पंहिंजो मैसेज अॼु जे प्रोग्राम में ॾियो
अच्छा, मूंखे लॻे थो त समाज में औरतुनि जो तमामु घणो हिकिड़ो रोल आहे ऐं पर उन्हनि खे हिकिड़ो घणो जेको आहे न उन में इन्फ्लुएंस इन में रखियो वियो आहे त तव्हां ते हिकिड़ो इज़त जो बर्डन आहे, तव्हां ते पंहिंजी इज़त जो बि आहे, तव्हांजे ख़ानदान जी बि आहे, तव्हांजे ॿारनि जो बि आहे। हाणे त ॿारनि जी बि इज़त आहे जेका ख़राब थी वञे तव्हांजे कुझु कंहिं कम सां। सो इन बर्डन खे फील न कयो, इहो आज़ादु कयो पंहिंजो पाण खे इन्हनि ग़लति क़िस्म जे ख़्यालनि खां ऐं पंहिंजी ज़िंदगी जीअं तव्हां चाहियो था उअं गुज़ारण जी कोशिशि कयो। ॾाढो ॾुखियो आहे पर नामुमकिन कोन्हे को, इनखे करे सघिजे थो। तमामु बहितरीन। अॼु जो प्रोग्राम अव्हां जी नज़र में कीअं रहियो? सुबह ज़बरदस्त, तव्हां इलाही क्वेश्चन ज़बरदस्त कया, तव्हांजो रिसर्च वर्क तमामु मां एप्रिशिएट कंदमि। थैंक यू सो मच। ॾाढो रिसर्च वर्क इन ते कयो, मूं ते कयो। थैंक यू सो मच, मूंखे ॾाढो मज़ो आयो। जी मां इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदमि त मूंखे सुबुह जे टाइम ते ई ख़बर पई त अव्हां प्रोग्राम में अची रहिया आहियो ऐं मूं बि कोशिशि ई कई त प्रोग्राम खे सुठे तरीक़े सां कंडक्ट करे सघां। सो यस, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां आयो ऐं इनवाइट कयो मूंखे। थैंक यू सो मच। इट्स प्लेजर फॉर अस। ऐं मैडम जे हुजण सां अॼु जो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत बणिजी अव्हां ताईं पहुतो ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में 4 चंड लॻी विया मैडम जे हुजण सां। यस, वंस अगेन थैंक यू सो मच मैडम। व्यूअर्स, मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदव, पंहिंजे दुआनि में रखंदव भरपूर यादि। अल्लाह निगहबान।